Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Mir कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैर ख़ैरियत सां आहियो आई होप त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो ऐं माशाअल्लाह सां राति हल्की फुल्की बूंदाबांदी कुझु शहरनि में बि ऐं कुझु इलाइक़नि में बि थी आहे सो माशाअल्लाह मतिलबु उन खां पोइ जेको आहे थोरी मिटी त वेही रही पर गर्मी थोरी वधीक थी वई आहे हूअं ई गर्मी आहे पर अञा थोरी वधीक थी वई आहे सो इंशाअल्लाह ॿुधूं था त जल्दी जेको आहे हिकिड़ो बारिशुनि जो सिलसिलो पाकिस्तान में एंटर थियण वारो आहे ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह रहमत वारी बारिशूं थींदियूं सो तव्हां बि इंजॉय कजो ऐं इंजॉय करण सां गॾु गॾु एहतियात ज़रूरु कजो सो अॼु जेको आहे कुझु शयूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि उहे इहे आहिनि त पाकिस्तान जा ॿ वॾा लेजेंड्स यानी हिकिड़ी लेजेंड एक्ट्रेस सबिहा ख़ानम साहिबा जेका पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जी लॉलीवुड जी पहिरीं एक्ट्रेस हुयूं 1950 खां वठी 60s ताईं जेको उन्हनि जो सफ़रु रहियो तमामु बहितरीनु सफ़रु रहियो ऐं उन्हनि खे जेको आहे फर्स्ट लेडी ऑफ सिनेमा स्क्रीन चवंदा हुआ उन्हनि खे विछड़े 2 साल थी विया आहिनि ऐं उन्हनि कुझु टीवी शोज़ बि होस्ट कया हुया जंहिंमें दश्त हुयो ऐं मेरे हज़ूर हुयो सो इहे कुझु उन्हनि जा प्रोग्राम्स हुया ऐं माशाअल्लाह सां ॾाढी टैलेंटेड एक्ट्रेस हुयूं हुननि जूं अदाऊं हुननि जा एक्सप्रेशन्स हुननि जी एक्टिंग वरी संतोष कुमार साहब सां जॾहिं हुनजी शादी थी मतिलबु हिकिड़ो आउटस्टैंडिंग हिकिड़ो उन्हनि जो करियर रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु ख़ातून हुयूं 2 साल थी विया उन्हनि खे विछड़े अॼु उन्हनि जी बरसी आहे सो अलाह साईं जेको आहे उन्हनि जी फैमिली खे सब्र अता करे उन्हनि जा दर्जात बुलंद करे ऐं ॿियो मेहदी हसन साहब शहनशाह ग़ज़ल जंहिंखे असां चवंदा आहियूं अॼु बि असां उन्हनि जा ग़ज़ल्स ॿुधंदा आहियूं जेको न्यू टैलेंट अचे थो जेके ग़ज़ल में इंट्रस्टेड आहिनि उन्हनि जा रूहानी उस्ताद आहिनि अॼु उन्हनि खे विछड़े असां 10 साल थी विया आहिनि 10 साल मतिलबु ईअं लॻंदो आहे त मेहदी साहब खे गुज़रंदे शायदि थोरो ई टाइम थियो आहे ईअं फील थींदो आहे उन्हनि जो तमामु बहितरीनु करियर रहियो तमामु बहितरीनु ऐं हिट सॉन्ग्स ऐं ग़ज़ल्स रहिया उन्हनि जा उन्हनि जेको आहे 468 गाना ॻाया आहिनि ऐं 115 एल्बम्स उन्हनि जा रिलीज़ थिया हुआ जेके माशाअल्लाह काफ़ी फेमस हुआ पाकिस्तान में ऐं उन्हनि जहिड़ो कोई सिंगर वरी सां पैदा नाहे थियो अहमद रिश्दी साहब खां पोइ जेको मेन लेजेंड सिंगर अगरि कंहिंखे चवंदा आहिनि त उहो मेहदी हसन साहब खे चवंदा आहिनि सो माशाअल्लाह उन्हनि जो करियर बहितरीनु करियर रहियो उन्हनि जी फैमिली खे बि अलाह साईं सब्र अता करे ऐं उन्हनि जी मग़फ़िरत करे उन्हनि जा कुझु बहितरीनु ग़ज़ल्स ऐं कुझु सॉन्ग्स आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि गुलों में रंग भरे रंजिश ही सही एक बस तू ही नहीं ज़िंदगी में तो सभी अब के हम बिछड़े रफ्ता रफ्ता प्यार भरे दो शर्मीले परेशान होके मेरी गुलों में रंग ऐं यूं ज़िंदगी की राह में माशाअल्लाह इहे उहे सॉन्ग्स आहिनि जेके असां बि शायदि ॿुधी करे वॾा थिया आहियूं ऐं उन्हनि जा बहितरीनु ग़ज़ल्स रहिया आहिनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां सां इहा शेयर करणु चाहींदसि त गिलगित बल्तिस्तान अ हाई माउंटेन एरिया ऑफ नेचुरल ब्यूटी इन द नॉर्थ ऑफ पाकिस्तान उते जेको आहे हिकिड़ो बॉक्सिंग एसोसिएशन वर्ल्ड बॉक्सिंग एसोसिएशन टूर्नामेंट स्टार्ट थियण वारो आहे जेको फर्स्ट टाइम थी रहियो आहे ऐं पाकिस्तान में उहो थींदो गिलगित बल्तिस्तान में थींदो जेके 10 कंट्रीज़ मां एथलीट्स अचण वारा आहिनि इंक्लूडिंग इंडोनेशिया थाईलैंड यूएई फिलिपाइंस नाइजीरिया मलेशिया अफगानिस्तान कैमरून एंड कोरिया सो इहो हिकिड़ो मतिलबु सुठो एक्सपीरियंस आहे असांजी स्पोर्ट्स जिथे पोइते थी वई आहे कोशिशि इहा ई आहे त स्पोर्ट्स खे वरी सां हाईलाइट कयो वञे ऐं
जेके बि स्पोर्ट्समैन आहिनि या स्पोर्ट्स वुमेन्स आहिनि उन्हनि जे लाइ जेके बॉक्सिंग खेॾनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो सुठो स्टेप आहे त हू बि पार्टिसिपेट करे सघनि था। अहिड़ा टूर्नामेंट्स तमामु घटि थींदा आहिनि पाकिस्तान जे अंदरि, पर ही फर्स्ट टाइम आहे त गिलगित बल्तिस्तान में ही टूर्नामेंट थी रहियो आहे। ऐं ही जेको टूर्नामेंट आहे ललित जान स्टेडियम गिलगित में थींदो हिन सैटरडे ते इंशाअल्लाह। सो ऑल द बेस्ट जेके बि असांजा पाकिस्तानी बॉक्सर्स आहिनि जेके खेॾी रहिया आहिनि। उन खां अलावा हिकिड़ी ॿी ॻाल्हि लास्ट मां तव्हां सां इहा शेयर करणु चाहींदसि त माशाअल्लाह सां हुंज़ा गिलगित बल्तिस्तान इहे पाकिस्तान जी ब्यूटीज़ आहिनि, मतिलबु ख़ूबसूरती जन्नत जंहिंखे असां चवंदा आहियूं न उहे आहिनि। सो उते पासू में पासू बेसिकली हिकिड़ो पासू कोन्स ॾाढा मशहूरु आहिनि, तव्हांखे ख़बर आहे जेके बि मतिलबु ट्रैवल कयो हूंदो जंहिं बि नॉर्दर्न एरियाज़ या जेके बि खुंजराब साइड वेंदा हूंदा त पासू कोन्स खे असांखे क्रॉस करे असां खुंजराब जी तरफ़ वेंदा आहियूं। ऐं पासू कोन्स जे जस्ट बिहाइंड वॾा वॾा ग्लेशियर्स आहिनि, एॾा वॾा वॾा ग्लेशियर्स आहिनि, अलाह जी कुदरत आहे, एतिरा हसीन ऐं वॾा वॾा ग्लेशियर्स आहिनि जेके शायदि सालनि खां वठी मेल्ट न आहिनि थिया। पर अलाह जी कुदरत ॾिसो, हिकिड़ो अलाह साईं निज़ाम कीअं पैदा कयो आहे असां पाकिस्तानियुनि जे लाइ, असांजी सिंध जे लाइ अलाह साईं हिकिड़ो कुदरत आहे न। मतिलबु मां चवंदी आहियां न त थोरो सब्र इंसानु करे जेकॾहिं त छा मां छा नथो थी सघे। इन ई करे त अल्लाह साईं चवे थो फ़बे अई अला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त तुम अपने रब की कौन कौन सी नेमतों को झुटलाओगे। हक़ीक़त ॻाल्हि आहे, असां पंहिंजे रब ते भरोसो न कंदा आहियूं, असां फास्ट एंड क्विक रिज़ल्ट जी तलाश में रहंदा आहियूं। बसि चवंदा आहियूं त बसि हींअर जो हींअर सभु कुझु थी वञे। अल्लाह साईं चवे थो हैव पेशेंस, सब्र रखो, सब्र कंदा त मां तव्हांखे हुनजो मिठो भाङो ॾींदसि, मिठो फल ॾींदसि हुनजो। सो असांखे उहो फल मिलियो आहे। उहो फल छा आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। हिकिड़ो ग्लेशियर पैदा थियो आहे, कुदरती ग्लेशियर पैदा थियो आहे जेको मेल्ट बि थियणु शुरू थी वियो आहे। सो इंशाअल्लाह दुआ इहा ई आहे त उहो पंहिंजी रफ़्तार पकिड़े ऐं पाकिस्तान जी तरफ़ जेको आहे उनजो रुख़ थिए ऐं पाणी अचणु शुरू थी वञे। अलाह जी कुदरत आहे, अलाह जी नेमतुनि खां मायूस न थींदा कयो। ऐं स्पेशली मां उन्हनि माण्हुनि खे चवंदसि, उन्हनि भाइरनि खे, उन्हनि भेनरुनि खे चवंदसि त मायूसी कुफ़ुर आहे, मायूसी गुनाह आहे। जॾहिं तव्हांखे अलाह साईं पैदा कयो आहे त तव्हांजी कुझु रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, तव्हां अलाह ते त एतबार कयो, पंहिंजे रब ते त एतबार कयो। उहो सिर्फ़ु चवे थो 5 वक़्त नमाज़ पढ़ो, सचे दिलि सां मूंखां घुरो, पोइ ॾिसो मां तव्हांखे कीअं नथो अता कयां। सो ॻाल्हियुनि जो सिलसिलो त कंटिन्यू रखंदासीं। शोभी भाई अञा ताईं न आहिनि आया, इंशाअल्लाह थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। पर अॼु असां वटि ॿ ज़बरदस्त गेस्ट आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां। ऐं उहे स्पेशली भाइर भेनर जिन खे स्किन जे हवाले सां कोई प्रॉब्लम आहे, या वारनि जे स्किन ते जेके वार थींदा आहिनि, या जेके असा थींदा आहिनि, या जेके छायूं थींदियूं आहिनि, उन सां रिलेटेड कोई मसइलो आहे त उहे कॉल करे सघनि था। ऐं जेके डायबिटीज़ आहिनि या जेके प्री डायबिटीज़ आहिनि, जेके थियण वारी आहे या जेके बॉर्डर ते आहिनि या जेके थी चुकी आहे, उहे बि असांखे कॉल करे सघनि था। छो त असां सां गॾु अॼु आहिनि डॉक्टर अयाज़ हुसैन शेख साहब। सो इहे स्किन एंड कॉस्मेटिक क्लिनिक ते बि हूंदा आहिनि। जेका इन्हनि जी क्लिनिक आहे रुतबा हेल्थ केयर क्लिनिक, उते वेहंदा आहिनि। ऐं उन खां अलावा ही इज़ अ डायबिटिक स्पेशलिस्ट। सो इन्हनि सां बि कचेरी कंदासीं, इन्हनि खां बि खोड़ सारा सुवाल कंदासीं। उन खां अलावा असांजो प्यारो बहितरीनु भाउ, असांजो मल्टी टैलेंटेड सिंगर, तव्हांखे ख़बर आहे त ॾाढा सुठा सुठा सॉन्ग्स आहिनि उन्हनि जा, डिफरेंट जाइनि ते परफॉर्म करे चुका आहिनि, इलाही फेमस सॉन्ग्स आहिनि। ऐं मां त उन्हनि खे चवंदी आहियां लिटिल मास्टर फ़तेह, छो त बिल्कुलु सेम एज़ इट इज़ उन्हनि जी आवाज़ उन्हनि जहिड़ी आहे। असां सां गॾु आहिनि यासिर समोस, उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां ख़ूब सारी कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम। जी मैडम, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। अल्हम्दुलिल्लाह तबियत ठीकु आहे तव्हांजी? तव्हांखे वेलकम थी कयां रंगन भरी शाम में। थैंक यू वेरी मच। जी यासिर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हांखे वरी ॿीहर जेको आहे वेलकम था कयूं। वॾी महिरबानी, मोहबतूं हमेशह क़ाइमु हुजनि। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, हिन प्रोग्राम खे आबाद रखे। आमीन आमीन। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? छा थी रहियो आहे अॼुकल्ह? बसि अॼु एल्बम वग़ैरह फनकारनि जी रिकॉर्डिंगियूं ऐं वरी पंहिंजो जेको आहे सो नई ईद जूं तयारियूं, नवनि एल्बमनि जूं। बसि पंहिंजो माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां सां कचेरी कंदा रहंदासीं, तव्हां गाना बि ॿुधंदासीं इंशाअल्लाह। तेसी ताईं जेको मां डॉक्टर साहब सां थोरा सवाल करे वठां। डॉक्टर साहब,
हिकिड़ो त डायबिटीज़ जेका थींदी आहे प्री डायबिटीज़ छा आहे? ॾिसो प्री डायबिटीज़ जेकी आहे न मतिलबु असां सिंपल सिंधीअ में चऊं त बॉर्डर लाइन शुगर, ठीकु आहे न, उहे पेशेंट्स या उहे माण्हू अञा उहे डायबिटिक न थिया आहिनि न, जंहिंजी माना असांखे माना अलामतूं मिलंदियूं आहिनि। जे अक्सर माण्हू ईंदा आहिनि चवंदा साईं असांखे डायबिटीज़ थी वई आहे न। डायबिटीज़ मतिलबु जेको आहे उन में तव्हांजी जेके सिम्पटम्स हूंदा आहिनि, अलामतूं हूंदियूं आहिनि, उहे त हिकु त भई घणी बुख लॻणु, एक्सिस यूरिनेशन माना बार बार जो न पेशाब जो अचणु, ठीकु आहे। उन खां अलावा जेको न मतिलबु उञ ॾाढी लॻणु, सही आहे न, उहा माना हिकिड़ी डायबिटीज़ जा शुगर थी वियल पेशेंट्स जी माना अलामतूं आहिनि। प्री डायबिटीज़ वारा जेके पेशेंट्स हूंदा आहिनि उन में इहे अलामतूं हूंदियूं न आहिनि, लेकिन उन जी जेका शुगर लेवल हूंदी आहे उहा हाई रहंदी आहे। उहे कॾहिं बि माना जेकॾहिं तव्हां उन ते एहतियात न कयो, ठीकु आहे न, या उनखे माना रोक टोक न कई त हू माना जेको आहे माना डायबिटीज़ यानी टाइप 2 डायबिटीज़ में जेको आहे न उहो कन्वर्ट थी वेंदो। जेको आहे न हिकु त यानी की जेके तव्हांखे मां सिंपली ॿुधायां डायबिटीज़ जा हूअं त खोड़ सारा क़िस्म आहिनि, लेकिन माना हिकु टाइप 1 उहे पेशेंट्स हूंदा आहिनि जेकी माना इंसुलिन डिपेंडेंट हूंदा आहिनि, माना उहे जेको आहे न उन्हनि जो लबलबो इंसुलिन माना ठाहींदो ई न आहे। त उहो माना उनजी एज ग्रुप जेको हूंदो आहे उहो तव्हांजो तक़रीबन साल खां वठी बि तव्हां कोई ॿार साल जो बि ॼमे थो, 5 महीननि जो बि ॼमे थो, त उनखे बि माना शुगर उहो वेंदे करे 30 इयर्स ताईं जेको आहे न माना उन कैटेगरी खे असां टाइप 1 माना डायबिटीज़ चवंदा आहियूं। उन में लबलबो बिल्कुलु इंसुलिन माना न तयारु कंदा आहिनि, ठहंदी न आहे, ठीकु आहे न। ऐं टाइप 2 जेके हूंदा आहिनि उहे 30 इयर्स खां बाद में हूंदा आहिनि, ठीकु आहे न। उहे टाइप माना जेके पेशेंट्स जंहिंजी कोई फैमिली हिस्ट्री आहे, ठीकु आहे न, उन्हनि खे माना जेको आहे टाइप 2 थी सघे थो, या लाइफ स्टाइल आहे, ओबेसिटी आहे, मोटापो आहे, ठीकु आहे न, या इंसुलिन रेजिस्टेंस आहे, ठीकु आहे। त उन्हनि पेशेंट्स में असां टाइप 2 जेको आहे न डायबिटीज़ चवंदा आहियूं। प्री डायबिटीज़ जेके पेशेंट्स हूंदा आहिनि उहे तव्हांजा माना 30 सालनि खां बाद में 40 साल 50 साल 60 साल जी उन में बि माना कैटेगरी में अची वञनि था, ठीकु आहे न। अञा पर उन्हनि खे अञा डायबिटीज़ थी न आहे, माना प्री बॉर्डर लाइन ते आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजी टेस्ट वग़ैरह कराइनि या कॾहिं कॾहिं माना अची वेंदा आहिनि पेशेंट असां वटि न, त साईं असांखे माना ज़ख़म थिए थो पियो पर हील नथो थिए, ठीकु आहे न, त असां फौरी तौर ते जेको आहे उनजी टेस्ट शुगर लेवल कराईंदा आहियूं। HbA अॼुकल्ह पहिरीं त हूंदो न फास्टिंग शुगर करायो या रैंडम शुगर करायो, हाणे असां माना HbA1c जेको आहे हिकिड़ो टूल आहे, डायग्नोस्टिक क्राइटेरिया आहे न, उन में जीअं तव्हांखे मां रेंजिस ॿुधायां त 5.7 जेकी आहे न इहा नॉर्मल आहे, मतिलबु जो न हिकिड़ी शुगर लेवल HbA1c। जेकॾहिं तव्हांजी 6.4 ताईं अचे थी त इहो सम्झो तव्हां हाणे माना प्री डायबिटीज़ में माना अची चुका आहियो। जेकॾहिं 6.5 थी वियो इट मीन्स तव्हां हाणे शुगर जा मरीज़ थी विया आहियो। जीअं अहिड़ी तरीक़े सां फास्टिंग शुगर आहे, फास्टिंग प्री डायबिटीज़ में जेको आहे न माना 100 खां 125 लेवल ताईं जेको आहे न उहा प्री डायबिटीज़ जी कैटेगरी में आहे न। 126 थी वई माना तव्हां डायबिटिक आहियो। रैंडम तव्हांजी सपोज़ करियो माना 2 कलाकनि खां बाद, मानीअ जे 2 कलाकनि खां बाद में तव्हां 100 खां 199 जेकॾहिं अचे थी त प्री डायबिटीज़ आहे। 200 ते अची वियो तव्हां माना डायबिटीज़ पेशेंट थी वियो। पर सुठी शइ इहा आहे त तव्हां माना प्री डायबिटीज़ खे कंट्रोल करे रिवर्स करे सघो था पिया, ठीकु आहे न। हिकु दफ़ो टाइप 2 थी वई डायबिटीज़ न त पोइ मुश्किल आहे त तव्हां हुनखे माना जेको आहे न रिवर्स कयो। हा कंट्रोल माना खोड़ सारा अॼुकल्ह माना ट्रीटमेंट मॉडलिटीज़ आहिनि, थी सघे थो हुनखे कंट्रोल तव्हां करे सघो। टाइप्स कहिड़ा कहिड़ा आहिनि? टाइप्स जीअं आउं तव्हांखे मां ॿुधायुमि न, टाइप 1 ऐं टाइप 2 गेस्टेशनल डायबिटीज़, ठीकु आहे, जेका उहा डायबिटीज़ जेका डिलीवरी जे दौरान लेडीज़ खे माना थींदी आहे त असां हुनखे माना गेस्टेशनल डायबिटीज़ चवंदा आहियूं। ऐं मोडी बि आहे हिकिड़ो, पर उहो माना रेयर केसिस में हूंदा आहिनि, ठीकु आहे। उहे यंग पेशेंट्स हूंदा आहिनि जेके माना मोडी जा माना हुन में अची वेंदा आहिनि। सही। त डॉक्टर साहब जीअं असांखे ज़ख़म थिए थो, पर ज़ख़म कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके अंदरि में थींदा आहिनि, जी जी, ज़ाहिरनि न हूंदा आहिनि, जीअं नह पची पियो, नथूरूं पची पियूं, ऐं अगरि उनखे शुगर बि हुजे त उनजी हीलिंग कीअं थीजे, उनजो ट्रीटमेंट छा आहे? ॾिसो जेकॾहिं शुगर बि आहे, बकुल तव्हांजे शुगर बि आहे, हीलिंग नथी थिए, ठीकु आहे, त उनजा बि प्रिकॉशन्स आहिनि। हिकु दफ़ो तव्हां स्किन जे हिनखे डॉक्टर खे हिकिड़ो दफ़ो माना फॉलोअप लाइ वञो। प्लस जेकी फूड क्लिनिक्स आहिनि, असां माना डायबिटिक फूड क्लिनिक्स बि रन कंदा आहियूं न, ॾिसंदा आहियूं जेकॾहिं शुगर कंट्रोल में न आहे त इट मीन्स की माना जेको आहे न हिन पेशेंट खे माना हिकु त प्रॉपर शुगर कंट्रोल करणु खपे। उन खां बाद में एंटीबायोटिक सेल जी ड्रेसिंग थियणु खपे, ठीकु आहे न, नॉर्मल सेलाइन या पायोडीन वग़ैरह सां वॉश करणु खपे डेली बेसिस पे।
जेकॾहिं इलाही डीप आहे त पोइ माना जेके बि माना सर्जिकल प्रोसीजर्स थींदा आहिनि या डेब्राइमेंट थींदी आहे उनजी तव्हां असां जेको आहे उनखे माना डेब्राइमेंट करे उनखे माना साफ़ करे सघूं था पिया। सही सही बिल्कुलु यासिर बि हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि पर यासिर सां जेको आहे ॻाल्हाईंदासीं थोरी देरि में छो त वक़्तु थियो आहे ब्रेक जो। हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक व्यूअर्स बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं शोभी भाई बि जेको आहे असांखे जॉइन करे वरितो आहे सोभी भाई खे बि सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम सोभी भाई। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, आप कैसे हैं? ठीक हैं। अच्छा आज देखिए इतने अरसे से पहन कर आ रही हूँ, आज देखिए। अच्छा अच्छा, कैसे हैं आप? ठीक है, तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ये डॉक्टर साहब हैं, डायबिटीज़ को भी देखते हैं, स्किन स्पेशलिस्ट भी है और यासिर को तो आप जानते ही हैं। हाँ, और आज सबिया खानम साहिबा की और मेहदी हसन साहब की बरसी है, उस हवाले से भी हमने आज बात की। सो आपका क्या ट्रिब्यूट है उनके लिए, क्या बोलना चाहेंगे? हाँ सर, मेहदी हसन तो मतलब उनके जैसा तो कोई है नहीं पाक और इनमें, जाहिर सी बात है, क्योंकि ज़ाहिर है जो उनको खिताब था शहंशाह गज़ल का जी, वो तो सबके मतलब पूरी दुनिया की सामने है कि गज़ल उनसे अच्छी किसी ने गाई नहीं। तो उनके लिए तो मेरे पास अल्फाज बिल्कुल कहना चाहिए कि हम नहीं, क्योंकि वो इतनी बड़ी हस्ती बिल्कुल बिल्कुल पाकिस्तान को इतना बड़ा सरमाया थे कि ना तो उन जैसा कोई पैदा होगा और ना उन जैसा कोई पैदा हुआ और क्या। सही बात है, सही बात। सबिया खानम जी की बात ये कि वो तो खूबसूरत, बहुत खूबसूरत माशाल्लाह। अॼु जेको आहे सॼो वक़्तु न्यूज़ में उन्हनि जी पिक्चर्स उन्हनि जे हवाले सां जेको आहे प्रोग्राम्स हलंदा रहिया, ॻाल्हियूं थींदियूं रहियूं त मां उहो ई ॾिसां पई। ज़ाहिर आहे असां त उन टाइम न हुयासीं जॾहिं वरी उहो काफ़ी एजिड थी वियूं, छॾे ॾिनी इंडस्ट्री उन्हनि, त असां मतिलबु उन्हनि जो जेको जवानी वारो जेको टाइम उन्हनि जो गुज़रियो, जेको अम्मी ॿुधाईंदी आहे या बाबा जेको ॾिठो, उन्हनि जी जवानी ॾिठी, उन्हनि जा ड्रामास ॾिठा, उन्हनि जी मूवीज़ ॾिठियूं, गाना ॿुधा, एक्टिंग ॾिठी। सो वाकई माशाल्लाह सां ॾाढियूं ख़ूबसूरत हुयूं ऐं बहितरीनु अदाकारा त हुयूं ई हुयूं। सो यासिर बि हिते आहे त यासिर खां पुछणु चाहींदुसि, यासिर अॼुकल्ह कहिड़नि गाननि ते, कहिड़नि एल्बम्स ते छा कमु थी रहियो आहे? काफ़ी फ़नकार नीलम एलिफ जेका असांजी हिन KTN जी एक्टर आहे, उन जे एल्बमनि ते बि तयारी हले थी पई। अच्छा। उन खां बाद में काफ़ी अहिड़ा ॿिया सिंगर आहिनि, ॿिया फ़नकार आहिनि, उन्हनि जी म्यूज़िक ठाहिणी थी पए, शाइरी कराइणी थी पए, उन्हनि जी सही। सिलेक्शन करणी थी पए, पंहिंजो एल्बम जी तयारी हले थी पई। सही, तमामु सुठो हिकिड़ो एल्बम कयूं था। ऐं हिकिड़ो गानो मुंहिंजो रिसेंटली हिकिड़ो तमामु सुठो टिकटॉक ते हले थो, कराची जी राणी। हा बिल्कुलु काफ़ी फेमस थियो आहे माशाल्लाह। इहो कराची जी राणी आहे छा? इहो कराची जी राणी असांजो जेको शाइर साहबु आहे उन हिकिड़ो इहो टिपिकल अल्फाज़ लॻायो त बसि हिकिड़ो गानो ठाही वियो। सही, बाक़ी कराची जी राणी ख़ैरु अलाह साईं ख़ैरु कंदो। सभु राणियूं आहिनि। हा सभु राणियूं। माशाल्लाह माशाल्लाह। बसि मिड़ी कोशिशि हले थी पई। न न सुठी ॻाल्हि आहे। ऐं ईद जे हवाले सां बि कुझु तव्हांजी तयारी हली रही हा आहे? दी बिल्कुलु, ईद जे हवाले सां पंहिंजे तमामु तव्हांखे ॿुधायो त फ्रेश गानो हिकिड़ो KTN ते मुंहिंजो हले थो, बरसाति जी कण कण पए थी। हाणे वरी ॿियो गानो जी तयारी हले थी पई, इंशाअल्लाह तमामु सुठो ऐं सरप्राइज़ आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। पोइ हींअर छा था ॿुधायो असांखे? हींअर हिकिड़ो तमामु सुठो गीत आहे असांजो सिंध जो बहितरीनु शाइर हींअर रिसेंटली मंगी साहब सां वेठा हुआसीं त हुते गानो मूंखे यादि अची वियो तव्हांजो। मां चयो मंगी साहब ही कलाम आहे, डेडिकेट आहे तव्हांखे, हलो ज़बरदस्त। दिलि लॻंदी आहे दुनिया में। दिलि लॻंदी आहे दुनिया में, हुल थी वेंदो
दिल लगदियां त दुनिया में, दिल लगदियां त दुनिया में भुल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल लगदियां त दुनिया में भुल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। पहिरियों सुठो पोइ प्यार ॾुखियो आ। पहिरियों सुठो पोइ प्यार ॾुखियो आ। जीअण लाइ संसार ॾुखियो आ। पहिरियों सुठो पोइ प्यार ॾुखियो आ। जीअण लाइ संसार ॾुखियो आ। रब जाने ज़हरो ज़िंदगीअ जो पल पल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। रब करे मजबूर न एॾो, कंहिंखे ख़ुदा ॾे सूर न एॾो। रब करे मजबूर को एॾो, कंहिंखे ख़ुदा ॾे सूर को एॾो। मिसकीन जे लाइ मोहबत जो वॾो मुल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। जुल्फ़कार मंगी न रोवारे, रब कंहिंखे ज़िंदगी में न रोवारे। जुल्फ़कार मंगी न रोवारे, रब कंहिंखे ज़िंदगीअ में न रोवारे। मिसकीन जे लाइ मोहबत जो वॾो मुल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। रब जाने ज़हरो ज़िंदगीअ जो पल पल थी वेंदो आ। दिल टुटंदियां त जीअणु ई मुश्किल थी वेंदो आ। दिल लगंदियां त दुनिया में भुल थी अॼु वेंदो आ। वेरी नाइस,
ही नओं सॉन्ग आहे तव्हांजो? न हे अरशद महमूद साहब गायो आहे ओके ऐं अॼु वरी वणियो गीत त मां चयो त इनखे वरी पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड कंदासीं। उहो त हाणे सीनियर आर्टिस्ट आहिनि अरशद महमूद साहब वारा, जी जी त इहो गानो रिकॉर्ड बि मुंहिंजे अॻियां थियो, शाइरी बि मुंहिंजे अॻियां थी, त वरी मुंहिंजी दिलि चए थी त इनखे वरी ॿीहर रिपीट करे अचां। अच्छा इंशाल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह सां। त डॉक्टर साहब बि असां सां ॻाल्हाइनि। डॉक्टर साहब वार्निंग साइन ऐं सिम्टम्स छा आहिनि प्री डायबिटीज़ जा? प्री डायबिटीज़ जा हूअं त माना तक़रीबन टाइप 2 डायबिटीज़ जा मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, पर जे घणी उञ लॻणु, ठीकु आहे, उन खां अलावा जो करे एक्सेस यूरिनेशन, ज़ख़्म चऊं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायुमि त ज़ख़्म सही माना हील न थी वञणु, जेको आहे पेशेंट चए साईं कमज़ोरी महसूसु थिए थी पई, जेको आहे न मेंटली डिस्टर्बेंस आहे, त उहे हिकिड़ा मतिलबु सम्झो त माना वार्निंग साइंस आहिनि त भई तव्हां जीअं, ऐं जेकॾहिं फैमिली हिस्ट्री डायबिटीज़ जी आहे, ठीकु आहे न, त असां पहिरीं पुछंदा आहियूं भई फैमिली में तव्हांजे अम्मी अबू खे कंहिंखे माना शुगर आहे, जेकॾहिं ॿुधाईंदा आहिनि त पोइ असांजो हिकदमि ज़हन वेंदो आहे त थी सघे थो पियो माना हिनखे माना प्री डायबिटीज़ या डायबिटीज़ थी वई आहे। त पोइ जीअं पहिरियों तव्हांखे ॿुधायो त असां हुनजी लेवल्स कराईंदा आहियूं, फास्टिंग थियो, रैंडम थियो, HbA1c, उन में जेकॾहिं माना बियॉन्ड द लेवल्स हूंदा आहिनि त पोइ असां चवंदा आहियूं त भई तव्हां हाणे माना प्री डायबिटीज़ बॉर्डर लाइन शुगर ते आहियो। सही, ठीकु आहे न। अच्छा उन में वरी ईअं बि थींदो आहे त निंड घणी अचे जेकॾहिं, तॾहिं बि तव्हांजो ध्यानु वेंदो आहे त डायबिटीज़ थी वञे? न, निंड जो घणी निंड जो अचणु जेको आहे माना डायबिटीज़ जे हवाले सां हुनजो कोई न, बॉडी में पेन या जीअं पेरनि में हथनि में सूर, त जीअं माना नमनेस फील थिए थी पई न, हिकु माण्हू पेशेंट चवंदासीं हर वक़्तु माना जीअं किवलियूं हलनि थियूं पेर जे हेठां असांखे माना, त हुनखे भई तव्हां कॾहिं शुगर जी टेस्ट कराई आहे, चएसि असां न कराई आहे न, ठीकु आहे न, हा, पर इहा लेवल तॾहिं माना थी वेंदी आहे जॾहिं डायबिटीज़ थी चुकी हूंदी आहे, ठीकु आहे न, उन में माना पेशेंट्स खे माना चवंदासीं बिल्कुलु हथनि में ताक़त न आहे, पेर माना सुन रहनि था पिया, ठीकु आहे न, ॾिसंदा आहियूं वज़न बि हुनजो इलाही वधियल आहे, सही आहे न, ऐं माना जेको आहे ॿियूं माना वार्निंग साइंस बि जेको ॿुधाए थो त बुख बि ॾाढी थी लॻे, ऐं जेको आहे न पाणी जी बि तलब ॾाढी थी थिए, त पोइ माना असां हुनखे माना इहो टेस्ट इन्वेस्टिगेशन सीरियस इशू थी सघे थो जो प्री डायबिटीज़ जो? प्री डायबिटीज़ जेकॾहिं न तव्हां हुनखे ॾिसो त इलाही सीरियस इशू थी सघे थो, छो जो तव्हांखे माना फालिश थी सघे थो पियो, ठीकु आहे, उन खां अलावा तव्हांजा गुर्दा ख़राबु थी सघनि था पिया, ठीकु आहे न, उन खां अलावा ॿियूं जेके बि माना जेके न हार्ट रिलेटेड इशूज़ आहिनि, दिलि सां जेके बि बीमारियूं थियनि थियूं, उहे बि तव्हांजी माना प्री डायबिटीज़ जे करे माना अॻिते हली करे डेवलप थी सघनि थी पियूं। हो अच्छा, त बिल्कुलु ख़्यालु कयो। ऐं मिठो इंसान जी कमज़ोरी आहे, हर इंसान जी कमज़ोरी आहे मिठो। एक्चुअली मिठो ॾिसो इलाही माण्हुनि जो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त मिठे खाइण जे करे असांखे शुगर थी वई आहे न, एक्चुअली ईअं न हूंदो आहे, माना त मिठे खाइण सां जेको तव्हांखे शुगर थी वई, शुगर तव्हांजी हिकु त माना फैमिली हिस्ट्री में आहे, मोटापो जेकॾहिं आहे न, हाई कोलेस्ट्रोल लेवल आहे, त तव्हांखे माना शुगर जेको आहे न, ईअं सम्झो त हाई कोलेस्ट्रोल मेन मतिलबु जेको आहे न हिकिड़ो सोर्स आहे जेके तव्हांखे माना शुगर करण में माना जेको आहे न हेल्प करे थो पियो। ओबेसिटी थियो, हाई कोलेस्ट्रोल थियो, तव्हांखे जेको आहे न इहे ॾाढी जेको आहे न माना कॉमन शयूं आहिनि जंहिंसां बाक़ी मिठी शइ खाइण सां चवंदा असांखे शुगर थी वई, इलाही माण्हू चवंदासीं टेंशन सां बि शुगर थी वई आहे न, टेंशन जेकॾहिं इहे टेंशन स्ट्रेस माना खे ट्रिगर करे सघनि थियूं पई, माना हिनखे वधीक जेको आहे न की माना ज़ोर वधाए सघनि थियूं पियूं, पर माना टेंशन मिठाई खाइण सां शुगर नथी थिए। हा जॾहिं शुगर थी वई पोइ तव्हां मिठाइयूं खायो था, मिठी शयूं खायो था, इलाही अॼुकल्ह अंबई सीज़न आहे त माण्हू चवंदा साईं खाई पी जेको आहे न मरी वयूं वधीक सुठो। तो आप ही एक यही पे एक हमारे पास बैठा हुआ है भाई, अतस पाड़े के ही शुगर बात तो ॾिसो चवंदी त मां शुगर भाई ख़्याल एहतियात एहतियात, वेचारो पोइ दफ़े बि काफ़ी बीमार रही चुको आहे, हिन जे करे असां हिन खे ई चवंदा आहियूं सभु कुझु त शो भाई एहतियात। आम तो नहीं खा रहे ना? बस अल्लाह रखे। ना आया अभी शोएब भाई माना फ़िलहाल थोड़ी एज यंग आहे न, त टॉलरेट करे वञे त इन्हनि शयुनि खे न, जॾहिं मां थोड़ी एज सां हो थी वेंदो, कॉम्प्लिकेशंस वधी वेंदियूं न, त पोइ जेको आहे न ख़बर पवंदी आहे त डॉक्टर साहब यंग ॾिसण जो आहे, बाक़ी हाल पोड़न वारा अथसि। कितना खून बढ़ गया। माशाल्लाह माशाल्लाह। असल में ॾिसो हिकिड़ो कॉन्सेप्ट मां तव्हांखे ॿुधायां, इलाही डॉक्टर्स जेके हूंदा आहिनि पेशेंट खे डिॼारींदा आहिनि,
तव्हांजो आहे न भई ख़तमु आहे तव्हांजा पेर इलाही डायबिटिक फुट भई कटणो पवंदो अल्लाह अकबर। ठीकु आहे न पेशेंट अधु त उते ई वीचारो माना डायरेक्ट लिंक अलाह सां थी वेंदो आहे त भई पेर कटियोसीं माना असां वियासीं न तव्हां पेशेंट खे थोरो मोटिवेट रखो उनखे काउंसलिंग कयो त भई तव्हां पंहिंजो प्रिकॉशन्स वठो परहेज़ कयो एहतियात कयो टाइम ते मेडिकेशन वठो ठीकु आहे न त पोइ पेशेंट खे माना जान अची वेंदी आहे त भई अञा चांस आहे मतिलबु असांजे बचण जो न। अच्छा डॉक्टर साहब अगर खुदा न ख्वास्ता कंहिंजा एॾा इश्यूज़ थी था वञनि ऐं डॉक्टर ॾे वञे थो डॉक्टर चए थो त भई ऑपरेशन लास्ट हल आहे असांजी यानी त असां पेर कटे छॾियूं या छा अलाह न करे कंहिंजो बि ईअं थिए पर छा उहो ई आख़िरी मतिलबु हल आहे उन खां अलावा ॿियो कुझु बि हल न आहे? न अॼुकल्ह ॾिसो न जेकॾहिं हाणे असां तव्हां सर्जरी जी ॻाल्हि कयो था न डायबिटिक फुट जे हवाले सां हाणे गैंग्रीन जेके उन जा बि स्टेजिस आहिनि ठीकु आहे न त माना भई कहिड़ी स्टेज जे अंदरि असांखे एम्पुटेशन करणी आहे पेर कटणो आहे न बिल्कुलु ई माना गैंग्रीन कारो थी वियो आहे जो कान पेशेंट खे ख़बर ई कोन थी पवे त माना जो काने भले तव्हां केॾी बि सुयूं लॻायो हुनखे पेर में ठीकु आहे न पस अचे थी पई गंद अचे थो पियो ठीकु आहे न त पोइ मजबूरी आहे त जेको आहे न हुनखे असां माना जेकॾहिं स्टार्टिंग आहे न स्टार्टिंग में इलाही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहिनि जेको आहे न तव्हां हुनखे जेको आहे न बचाए सघो था हुनजे पेर खे पर जेसीं ताईं पेशेंट पाण विलिंग न आहे पाण पंहिंजी केयर नथो करे त पोइ माना सभु उपाउ जेके बि असां वठूं था न ओड़े पाड़े जी तरफ़ खां मिट माइटनि जी तरफ़ खां ठीकु आहे न डॉक्टरनि जी तरफ़ खां त उहे माना यूज़लेस आहिनि माना जेका पेशेंट पाण चवंदा आहिनि भई हाणे जो होना आहे ज़िंदगी में वो तो होगा भाई ईअं कीअं माना अलाह साईं त न चयो त तुंहिंजो पेर कटिजे माना जेको आहे न ठीकु आहे एहतियात ज़रूरी आहे एहतियात तमामु माना ज़रूरी एहतियात प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर ठीकु आहे न ट्रू हक़ीक़त ॻाल्हि आहे ऐं ख़्यालु रखो और कोई बि मतिलबु ख़ुदा न ख़्वास्ता अगरि फैमिली में कंहिंखे आहे या तव्हांखे कंहिंखे आहे या आसे पासे में बि कंहिंखे ॾिसो था त एहतियात कयो लाज़मी आहे ही सभु नेमतूं सभु शयूं आहिनि अलाह जो शुक्र अदा करणु खपे पर उन सां गॾु गॾु एहतियात बि तमामु ज़रूरी आहे। अच्छा यासिर मां तव्हांखां इहो पुछंदसि त हींअर जीअं तव्हां ॻाल्हि कई एल्बम्स जे हवाले सां त कोई इहो ॿुधायो त कुझु इवेंट्स वग़ैरह आहिनि जेके कयो पिया? हाँ बिल्कुलु इवेंट्स वग़ैरह बि काफ़ी आहिनि? हाँ काफ़ी प्रोग्राम मिलनि था ऐं रिसेंटली हिकिड़ो वेझर में जेको गानो ॿुधायोमांव इन माना ईअं धूम मचाए छॾी आहे माशाल्लाह बसि अल्लाह पाक जे करम तां मूंखे इतफ़ाक़न इहो लॻो आहे गानो मां माना हिन ते यकीन न हुयो हे गानो मूंखे इज़त ॾींदो या ही मोटंदो कुदरत वारी नियत सां मंज़िला सां इलाही माशाल्लाह इलाही फेमस सॉन्ग्स आहिनि काफ़ी आहिनि पर माना हिन वरी अञा मतिलबु ॿी दुनिया ॾेई छॾी आहे यानी तव्हांखे असल हिन गाने जेका आहे मोट बिल्कुलु ॾिनी बिल्कुलु आहे हिन गाने कीअं कीअं थो लॻे शोहरत खे मतिलबु शोहरत खे- इंजॉय त कयो था या मतिलबु एॾो फेमस गानो थी वियो फैंस मिलंदा हूंदा ॻाल्हाईंदा हूंदा? बिल्कुलु फैंस जेके मेल्स हुजनि या फीमेल्स हुजनि उन्हनि सां अदब एतिराम सां ॻाल्हाइणो आहे ऐं ही शोहरत हिकिड़ी एॾी वॾी ख़राबु शइ आहे भली बि आहे ख़राबु बि आहे ज़वाल अची वञे त वॾी तकलीफ़ उहो ज़वाल बि पंहिंजे ज़बान सां पंहिंजे ग़लतियुनि सां ईंदो आहे अलाह न करे हा सो इन जे करे क़दम संभाले संभाले खणणो थो पए अहिड़ी शोहरत मिली आहे अल्लाह पाक शोहरत ॾिनी आहे इज़त ॾिनी आहे त माशाल्लाह उनजो क़दुरु करणु खपे बिल्कुलु करणु खपे बिल्कुलु करणु खपे इहो क़दुरु हमेशह पंहिंजे दिलि में आहे ऐं भउ बि हूंदो आहे त किथे मथां वञा मथां हे कमु जंहिं ॻाल्हि में जंहिं शइ में इंसान खे भउ हूंदो उहा शइ कामयाबु हूंदी आहे सही सो भउ कंदो आहियां हर शइ खां हर शइ जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे असां घणनि शयुनि जो इंतज़ारु कंदा आहियूं पर उहे टाइम सां असांखे शयूं मिलंदियूं आहिनि जी बिल्कुलु बिल्कुलु सो अलाह साईं तव्हांखे सब्र जो फल ॾिनो आहे बिल्कुलु सब्र जो बिल्कुलु फल आहे बिल्कुलु मां चवां थो सब्र जो ई फल आहे माशाल्लाह माशाल्लाह त व्यूअर्स वक़्तु फैक्ट्री ब्रेक जो काई न वञिजो जल्दी वापसि था अचूं सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स ॿिए तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु कॉल बि आहे ॾिसूं त केरु आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए हैदराबाद मां जी जी कहिड़ा हाल आहिनि हाँ शुगर के बारे में पूछना मुझे शुगर घट राशि थी वने थी ऐं 72 एसी टाइप थी वने थी पो थोड़ी कंसल्टेशन थे थी तो ने का तो मां स्वीट खाती या केलो या ये का बाय या मुझे आज कल सिंचन ये खाती लगातार थी अच्छा नहीं तो जब ड्यूरिंग बुखा महसूस थी तो खाते ते खाते डॉक्टर साहब के जे तो माथो जी 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 ॻाल्हायो अदी पहिरीं त इहो ॿुधायो तव्हां पहिरियों तव्हांखे शुगर जी बीमारी आहे या जेको न ख़ाली सिर्फ़ु इहो शुगर तव्हांजी लो थिए थी पई? ना शुगर जी बीमारी मूंखे आई पर वो HB1 HB2 टे दफ़ा कराई आहे उहा घणे उन में 5 दफ़ा मुंहिंजी
थी वई न त पोइ मुंहिंजी दिलि जी पल्पिटेशन वधे थी ख़बर पइजी थी वञे त मूं स्वीट खाधो हो मानियूं खाधियूं सभु कुझु खाधियो त मुंहिंजो ख़ुदि भाउ डॉक्टर हो त पोइ वरी घुरायो ब्लड वारे खे आई हॉस्पिटल जो मुंहिंजो भाउ इहो एडमिनिस्ट्रेटर हो डॉक्टर अज़ीज़ अहमद पोइ उन घुरायो उनखे कलाक खां पोइ एतिरो खाइण खां पोइ बि रैंडम में बि 78 आई अदी मां सम्झी वियुमि तव्हांखे इहे माना जेको आहे न हाइपोग्लाइसीमिया इनखे चइबो आहे ठीकु आहे न माना शुगर जो लो थी वञणु पहिरीं तव्हांजी एज घणी आहे अदी एज घणी आहे तव्हांजी 60 प्लस या न कि टेबलेट्स वग़ैरह तव्हां वठो था इंसुलिन त आयो या टेबलेट खाओ था शुगर जे हवाले सां शुगर तव्हांखे बिल्कुलु आहे ई न उहो ई थी चवां न शुगर आहे कोन न त पोइ तव्हां मानी पंहिंजी मानी डाइट वग़ैरह तव्हां तमामु घटि था वठो छा हा मां घटि थी विया अॼुकल्ह वठां ऐं ॿियो मूंखे हुनूदगी थी थिए ऐं सुबुह जो मां दही सां मानी खाई त 12:30 बजे सुती आहियां त 4 बजे उथी आहियां ऐं हाणे मानी वरी सां निमाज़ पढ़ी अञा सिजर जी निमाज़ ई बसि कंदसि 5-6 बजे वरी मानी थी खां हिकिड़ी 11:30 बजे खाधमि 11 बजे पोइ इन खां पोइ वरी मूंखे ईअं महसूसु थिए थो हुनूदगी निमाज़ जे ड्यूरिंग मगरिब जे निमाज़ जे ड्यूरिंग निंड अची वञे थी हुनूदगी थिए थी मां सम्झी अदी ॿुधो हा ॻाल्हि ॿुधो जेको आहे न असल में छा आहे तव्हांजो जेको लबलबो आहे न पेनक्रियास लबलबो उहो इंसुलिन माना इलाही थो ठाहे ठीकु आहे न इन जे करे माना हिकु त तव्हां डाइट पंहिंजी घटि था वठो ठीकु आहे ऐं प्लस वरी तव्हांजो जेको लबलबो आहे उहो इंसुलिन इलाही थो करे उनजे करे तव्हांजी माना शुगर 70 खां पोइ जेकॾहिं हेठि 70 त थी वञे न हा हा 70 ताईं पहुचे थी न पोइ मुंहिंजी अजीब कैफियत थिए थी घर में केरु कॾहिं मौजूदु आहे न त मूं चाकू वठी वेठो आहिनि इहो हिकिड़ो बातिश भाउ लिखी ॾिनियूं हुनजो नालो उन वांगुरु आहे ग्लूकोस वांगुरु आहे ठीकु आहे न मां सम्झी वियुमि हा डेक्सोसेलाइन जेका हूंदी आहे न पर तव्हां हाणे ईअं कयो हा तव्हां इन जो हल तव्हांखे ॿुधायां थो तव्हां ईअं कयो त तव्हां जेकी पंहिंजी मानी आहे न उहा थोरी माना टुकड़नि में करे छॾियो जीअं तव्हां सपोज़ कयो माना हिकिड़ी मानी खाओ था जी अदी हा माना जेको न हुनखे तव्हां स्प्लिट कयो पंहिंजी डाइट खे ठीकु आहे ऐं राति जो ॿियो त चणा ऐं जेके सिंधी असां चणा भुॻड़ा हूंदा आहिनि न उहे तव्हां वठी रखियो ऐं मिठी शइ तव्हां जेतिरी मिठी शइ खाईंदव तव्हांजो लबलबो जेको आहे न ओतिरी इंसुलिन घणी ठाहींदो ठीकु आहे त तव्हां ॾही खाओ उन खां अलावा जव जो अटो यूज़ कयो त इहा तव्हांजी शुगर जी लो जेको आहे तव्हांखे माना टैक्स तमामु घटि पवंदा ठीकु आहे तव्हां जेतिरी मिठी शइ खाईंदव तव्हांजी शुगर अञा वधीक जेको आहे न लो थींदी वेंदी छो जो त उनजे रेस्पॉन्स में लबलबो इंसुलिन इलाही थो माना मोकिले त तव्हांजी शुगर हिकदमि हेठि थी वञे मानी की तव्हां 5-6 दफ़ा टुकड़ा करे खाईंदव त इनशाला ताला तव्हांजो इहो मसइलो हल थी वेंदो इंशाल्लाह मूंखे उमेद आहे आदि त तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु मिली वियो हूंदो हिकु ॿी कॉल आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कहिड़ा हाल आहिनि भाउ ठीकु आहियो केरु पियो ॻाल्हाए जी जी भाउ छा चवणु चाहींदव जी जी ॻाल्हायो हेलो वालेकुम सलाम अदा ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे भाउ बिस्मिल्लाह कयां फरमान ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे भाउ अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक माशाल्लाह तमाम बेहतरीन है मां ॿुधाए चाहिए जेको मुंहिंजो हिकु गानो हुयो तमाम बेहतरीन टिकटॉक ते देख लेते बिल्कुलु बिल्कुलु तव्हां भाइरनि जी दुआऊं ये मोहब्बतूं हमेशह क़ाइमु हुजनि तव्हांजी मोहब्बतूं आहिनि त असां आहियूं ज़िंदा माशाल्लाह बिल्कुलु असांखे हमेशह ई दुआ हूंदी आहे त जेको आहे अल्लाह वांचे जाम कामयाब करे आमीन फरमाइश है त नाराज़ न थी दिल पर वरी मोटी न ईंदासीं इहो अगरि वांचे सम्झा हा इहो बिल्कुलु गीत मुंहिंजो आहे तव्हांखे ॿुधायां थो इहो बि कलाम लास्ट में तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि गानो जी जी मेहरबानी ठीक है भाउ ठीक है थैंक यू पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ ऐं माशाल्लाह डॉक्टर साहब जॾहिं असां सां गॾु आहिनि त डॉक्टर साहब खां मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त डॉक्टर साहब मेहदी हसन साहब त हर कंहिंजो हिकिड़ो इंस्पिरेशन रहिया आहिनि तव्हां बि ॿुधो हूंदो मैडम तव्हां जीअं शुरू में माना ॿुधायो न त मेहदी हसन साहब जन जो माना लेवल पर मुंहिंजे हिसाब सां त मेहदी हसन साहब पूरे बर सगीर जो माना जेको न टॉप गज़ल गायक रहिया आहिनि ठीकु आहे गज़ल जो बादशाह रहिया आहिनि शौक़ु न बल्कि आउं पाण मेहदी हसन साहब खे ॻाईंदो बि आहियां अरे वाह सही आहे ऐं उनजा माना इलाही गज़ल जेके आहिनि मतिलबु माना चयल आहिनि जीअं स्पेशली
जेको आहे न दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, पर जेकॾहिं हुनजो हिकिड़ो सिंधी वर्जन बि आहे, माइक ते ॾिनो सिंधी वर्जन आहे माना दुनिया किसी के प्यार में शोएब भाई थोड़ो हिकिड़ो अंतरो तव्हां सां जी 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 शेयर कंदुमि जेको आहे न वही उम्र पंहिंजी गुज़री वफ़ाऊं करे करे वेठासी गम पिराए अदाऊं करे करे हो वही उम्र पंहिंजी गुज़री वफ़ाऊं करे करे वेठासी गम पिराए अदाऊं करे करे हो वही उम्र पंहिंजी गुज़री। नासूरनी है जो न छुटो कहला जसा नासूरनी है जबरदस्त तमाम में भी जबरदस्त माशाल्लाह कमाल जो सुर कमाल जो सुर डॉक्टर तव्हां में साहब माशाल्लाह तव्हां बि छुपा रुस्तम निकिता बस कॾहिं कॾहिं मैडम करण बस ईअं संगत साथ बि वेंदा आहियूं या त थींदो आहे राति टाइम स्पेशली मां बि गज़ल गायकी आहियां। वाह 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 आप तव्हां त मल्टी टैलेंटेड न आहियो। सम्झियुमि बि सर मां तव्हांजी आकार multi-talented सम्झियुमि आहियो। तव्हां हिन जी आकार अदा जंहिंजी मां आकार सम्झियुमि जॾहिं तव्हां आकार कई त मां सम्झियुमि त हे बि लॻे थो आहे थोरो सुर आहे न न माशाल्लाह माशाल्लाह डॉक्टर साहब पोइ त तव्हां जेको आहे सिंगिंग वग़ैरह बि स्टार्ट करे ई छॾियो हाणे। न आउं कंदो आहियां माना जेको आहे न जॾहिं बि मौक़ो मिलंदो आहे फैमिली गेट टुगेदर थींदी आहिनि या कॉलेज में अल्हम्दुलिल्लाह मतलब बेस्ट सिंगर अवार्ड भी मिली चुको है टॉप हुन में रहिया आहियूं माशाल्लाह सही है ना पर एज ए प्रोफेशनल जीअं यासिर भाई आहे माना जेको आहे न मुकमल तौर ते माना प्रोग्राम्स करण या अर्चे माना एॾो न छो डॉक्टरी कयूं या हिन जे पोयां जेको आहे न डॉक्टर साहब हिते सब कुछ करणु खपे हाँ, न, न, पर जेके सही आहे। हालात आहिनि न अॼुकल्ह इंसान खे सब कुछ करणु खपे। न न सही था चओ। सो माशाल्लाह यासिर भी आहे त यासिर जो फेमस गानो आहे कराची जी राणी त इहो मां ॿुधणु चाहींदसि यासिर तव्हां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जोड़ो असांजो आहे भलो जोड़ो असांजो ॾाढो आहे भलो छोड़ो असांजो बाजो हूंदो दुनिया ॾिसंदी सारी छोड़ो असांजो बाजो हूंदो दुनिया ॾिसंदी सारी हथ मुंहिंजे हथ में तुंहिंजो मुंहिंजी प्यारी हूअ कराची जी राणी मां लड़काणे जो राणो हूअ कराची जी राणी लड़काने जो राणो तोखे जे आहिनि नखरा मां भी कंदो आहियां माणो छोड़ो असांजो बाजो हूंदो दुनिया ॾिसंदी सारी हथ मुंहिंजे हथ में तुंहिंजो मुंहिंजी प्यारी तूं
तूं कराची जी राणी महा लड़काने जो राणो तोखे जे आगे ने नखरा माफ़ी कंदो आहियां माणो हा चाल नवाबी तुझी आहे तो में सूह गजब जी हाँ चाल नवाबी तुझी आहे तो में सूह गजब जी माफ़ी जिता जिता गुजरा थी कहूदिया सब जी तू आ कराची जी राणी महा लड़काने जो राणो कराची जी राणी महा लड़काने जो राणो तोखे जे आगे ने नखरा माफ़ी कंदो आहियां माणो तुझ अदाऊं तुझा नखरा तुझा नाज़ निराला मुखे सॾे थो संजू सल्लू शाहरुख रगन थनाला हाँ तुझ अदाऊं तुझा नखरा तुझा नाज़ निराला मुखे सॾे थो संजू सल्लू शाहरुख रगन थनाला तूं आ कराची जी राणी महा लड़काने जो राणो तोखे जे आगे ने नखरा माफ़ी कंदो आहियां माणो माफ़ी कंदो आहियां माणो ते गीत लिखियो आ मेरा तुने ही ठाहू को हाँ तोते गीत लिखियो ही आ मेरा तुने ही ठाहू को गायो आहे आसर समय जेके ॿुधंदो हर को तूं आ कराची जी राणी महा लड़काने जो राणो तोखे जे आगे ने नखरा माफ़ी कंदो आहियां माणो जोड़ो असांजो बाजो हूंदो दुनिया ॾिसंदी सारी हथ मुंहिंजे हथ में तुंहिंजो ओ मुंहिंजी प्यारी तूं आ कराची जी राणी है महा लड़काने जो राणो तोखे जे आगे ने नखरा माफ़ी कंदो आहियां माणो माफ़ी कंदो आहियां माणो माफ़ी कंदो आहियां माणो वाह 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 कर दे धमाल पंजाबी जोड़ मुझे ख्याल में गुलाबी जोड़े का पोइ तव्हांजो इहो माना जेको आहे हाणे हिट गुलाबी जोड़ो भी जेको आहे मुंहिंजो प्यारो भाउ आहे दोस्त आहे नादर लाशारी उनजो मशहूर गीत आहे वरी उन खां बाद में आहे न आहे पोइ रब जी न न साथ न तव्हांजो माशाल्लाह सही हिट ॻाल्हि आहे, हिट वियो आहे माशाल्लाह, टिकटॉक ते माशाल्लाह। बि इलाही हले पियो इहो हाँ शो। हाँ बिल्कुल, काफ़ी बिल्कुल, काफ़ी हले पे ते कॉल वठंदासीं कॉल बेसिस ते करे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए जी मोहम्मद अयूब ॻाल्हि करियां थो सक्कर खां इहो केटीएम प्रोग्राम हले थो सो डॉक्टर साहब वेठो आहे सो उन सां थोरो मशवरो करणो हुयो जी जी सो ॻाल्हि पुछा करणी जी जी उन मसइले थोरो पुछा करणी जी जी ॻाल्हाए सघो था टीवी जो वॉल्यूम अदा घटि करे छॾियो प्लीज़ वॉल्यूम घटि कयूं जी जी टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो जी हिकिड़ो मिंट वॉल्यूम घटि था कयूं जी जी
जी भाउ जी अभी जी डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे जी डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे डॉक्टर साहब मूंखां वेठो आहे न जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो तव्हां डॉक्टर साहब सां ॻाल्हायो जी 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 जो अच्छा सवाल कयो साईं सवाल कयो तव्हां हेलो हेलो भाउ मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो सॼो ध्यानु ई जेको आहे टीवी जे हुन में हुयो तव्हां असांखे वरी सां कॉल करे सघो था पर जेको आहे प्लीज़ टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो ऐं जल्दी जल्दी ॻाल्हाईंदा कयो त जीअं असां तव्हांजो आवाज़ु ॿुधी सघूं ऐं प्रॉपर सवाल तकड़ में कंदा कयो सो थैंक यू सो मच तव्हांजी कॉल करण जे लाइ अच्छा मोटापो ओबेसिटी बेसिकली आहे छा डॉक्टर साहब ऐं छा वजह छा आहे हुनजी ॾिसो सभिनी जी जेके असां सिंधी में चऊं न जड़ बीमारियुनि जी जेको आहे न उहो मोटापो माना मोटापो आहे सही आहे न माना जेको माण्हू माना ईअं सम्झो त हिकु त मां तव्हांखे कॉन्सेप्ट ॿुधायां जे असांजे ॻोठनि में या इवन हाणे कराची में बि जेके माण्हू इलाही माना ओबीस मोटा आहिनि न त उनजा फैमिलीज़ वारा चवनि था त असां माना ख़ुशि आहियूं असांजा ॿार इलाही खाते पीते घराने से जो है ना मतिलबु हमारा ताल्लुक़ है त एक्चुअली माना इहे अॻिते जेके बीमारियुनि खे जनम ॾियनि थियूं न मोटापो उहो उनजा घर वारा सोचे बि नथा सघनि त केतिरा उन जूं कॉम्प्लिकेशन्स केतिरियूं माना थी सघनि थी पियूं शुगर थी सघे थी पई तव्हांजी ब्लड प्रेशर वधी सघे थो पियो दिलि जी बीमारियूं वधी सघनि थी पियूं ठीकु आहे न फालिज थी सघे थो पियो पर माण्हू इन शइ खे जो करे उहा ई असां पहिरीं बि अर्ज़ु कयोसीं न सभु माण्हू चवंदा खाई पी वठूं न ठीकु आहे न खाइण पीअण खे ई सभु कुझु पंहिंजो ज़िंदगीअ जो सम्झी वेठा आहिनि त माना खाइण पीअण ई माना सभु कुझु आहे न ठीकु आहे तव्हां जेकॾहिं खाइण पीअण जा शौक़ीन आहियो त उहो कैलोरीज़ बर्न कयो उनखे ठीकु आहे न तव्हां वर्जिश कयो एक्सरसाइज़ कयो जिम जॉइन कयो त जीअं माना तव्हां पेचीदनि खां माना जो कन घटिजी वञो इलाही माण्हू खाई पी करे सुम्ही था पवनि एक्सरसाइज़ न आहे त पोइ वज़न वधंदो थो वञे पियो पोइ हिकदमि माना जेको अहिड़ी लेवल अची थी वञे पोइ रस्तो माना नथो मिले जो कन वापसीअ जे हवाले सां न पोइ बीमारियुनि में माण्हू पिया आहिनि बिस्तरनि ते पिया आहिनि उथारण वारा ॿिया वाशरूम वठी वञणा ॿिया मतलब इंसान सफ़ा मोहताज थी तो मोहताज थो थी बिल्कुल वञे सही ॻाल्हि है कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम अच्छा वालेकुम सलाम जी असांजे डॉक्टर साहब सां ॻाल्हाइण इहो पुछिणो हो मैदे जे बारे में त इहो मैदे खाइण खां बाद में इहो सूर वग़ैरह थी थो इन जे बारे में अदा ऐं वैसे बेसिकली मैदे जो डॉक्टर न आहे शुगर जो डॉक्टर आहियां पर मां तव्हांखे जो कन जवाबु ॾियां थो इन शइ जो मानी खाइण खां बाद में जो कर तव्हांखे मैदे में तकलीफ़ थिए थी पई न ॾिसो हिकिड़ी टेस्ट थींदी आहे माना या तव्हांखे कोई स्मोकिंग कंदा तव्हां न न स्मोकिंग न कंदो मुंहिंजो वेट 62 किलो आहे वर्जिश वग़ैरह बि कंदो आहियां अच्छा न न मतिलबु सिगरेट वग़ैरह बि सिगरेट बीड़ी वीड़ी कुझु न पीअंदा आहियो न न को न अच्छा अच्छा कॾहिं पुराणी का हिस्ट्री अल्सर जी आहे पेट में ज़ख़म जी का आहे न का बि न अच्छा ठीकु आहे तव्हां मां सम्झी वियुसि हाणे तव्हां ईअं कयो त हिकु टेस्ट थींदी आहे एच पाइलोरी ठीकु आहे एच पाइलोरी ब्लड ठीकु आहे एच पाइलोरी स्टूल तव्हां इहे 2 टेस्टियूं करायो पंहिंजूं ठीकु आहे उन में जेकॾहिं पॉज़िटिव अचे थो त इन जो मतिलबु हिकिड़ो जरासीम आहे जेको तव्हांजे मैदे जे अंदरि माना वेही रहियो आहे उहो तव्हांखे माना तंग थो करे पियो न ठीकु आहे उन जेकॾहिं पॉज़िटिव अचे थो त उनजी ट्रीटमेंट आहे तव्हां पंहिंजे जेको शहर में कहिड़े शहर में रहो त कोई गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हुजे डॉक्टर न मैदे जो डॉक्टर तव्हां हिकु दफ़ो उन सां जो कन कंसल्ट करे वठो बाक़ी जो कन ऐं ॾही वग़ैरह ज़्यादा खाओ पाणी जाम पियो ठीकु आहे ऐं मिर्च मसाला घटि करे छॾियो ठीकु आहे इन खां अलावा केला या खीर वग़ैरह पीअण इन में को मसलो त न आहे न न न न भले टिकाए करे केला बि खाओ सही आहे कोई इशू न आहे थैंक यू भाउ थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अच्छा मां तव्हांजी तरफ़ ईंदमि यासिर त जेको आहे हो जीअं गाना माशाल्लाह ही बि तव्हांजो ॾाढो फेमस आहे लिखो बि पाण था म्यूज़िक कंपोज़िंग त पाण ई कंदा आहियो म्यूज़िक पाण कंदो आहियां ऐं लिखणु त हाणे लाज़मी आहे का जेकॾहिं ज़हन में अहिड़ी शइ अची वेंदी आहे जीअं हाणे कराची जी राणी टिपिकल लफ़्ज़ हिकिड़ो ई आहे जेको लॻो आहे माना उन लफ़्ज़ खे मां अहिड़ी शइ ॾिसंदो आहियां माहौल में अॼुकल्ह कहिड़ो माहौल थो हले सैड गाना काफ़ी कया आहिनि मां पर सैड गाना मुंहिंजा एतिरा न लॻा आहिनि पर जेको वरी हिन कलाम वारी मूंखे माना ईअं खणी आयो न त माना हिकिड़ी नई नवाण थी वई पोइ शाइरी माना ईअं थोरी घणी ईंदी आहे बाक़ी हूअं न कोशिश बि न कई अथव ईअं कोशिशि त हाणे लाज़मी आहे कोशिशि
अलाए केतिरा गीत मूं पाण लिखिया, पर उन्हनि जो माना हिकिड़ो ॿुधायां त माना उहो चाह ऐं उहो मज़ो जेको वरी असली शाइर में आहे न, उहो वरी फनकार में न ईंदो मज़ो। पाण फनकार ॻाए वरी उहा शाइरी अजीब कहिड़ो लॻंदी। शाइर आहे जंहिंसां गॾु घणो कमु कंदा आहियो तव्हां? साईं सागर शाह उन सां घणो कमु कयो आहे, अदा ज़ुल्फ़कार सां घणो कमु कयो आहे, ऐं साईं कासिर नवाज़ अलाह उनखे हयाती ॾे उन सां कमु कयो आहे काफ़ी। माना घायल मरहूम घायल साहब उन सां कमु कयो आहे। सही, इहे सुठा शाइर जेके बि पाण वहीद अकड़ो साहब इन्हनि सां गॾु कमु कयो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। त हींअर जेके म्यूज़िक कंपोज़िंग जेके कयो था, जेको न्यू टैलेंट जेको अची रहियो आहे उन्हनि जे लाइ बि कयो पिया? जी हा, उन्हनि जा बि काफ़ी एल्बम, काफ़ी गीत, काफ़ी आर्टिस्ट आहिनि फीमेल सिंगर जिन खे तयारु कयोसीं, सुठे अंदाज़ में उन्हनि खे ॻारायोसीं, उन्हनि जी वोकल वरितीसीं, उन्हनि खे सुठी लेवल पहुचाईसीं, लेवल ते ॻारायोसीं। पोइ हाणे अलाह साईं उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, अलाह अञा ॾियनि इज़त। इंशाल्लाह इंशाल्लाह। जीअं तव्हां स्टार्ट में नीलम एलिफ जी ॻाल्हि कई, माशाल्लाह सां बहितरीनु होस्ट, मॉडल ऐं एक्ट्रेस आहिनि KTN जूं, अॼुकल्ह वरी सिंगिंग बि स्टार्ट कई आहे उन्हनि। त उन्हनि जे हवाले सां मां पुछणु चाहींदसि त मतिलबु नीलम जीअं ॻाइणु स्टार्ट कयो त उन्हनि जी म्यूज़िक वग़ैरह एल्बम बि तव्हां पिया ॾिसो? उनजी म्यूज़िक वग़ैरह सॼो जेका उनजी वोकल जेका थी उहा मुंहिंजे उस्ताद कई बाबा इरफान समो। ठीकु। उन कई। बाक़ी जेका रिहर्सल थींदी आहे, ॼाण थींदी आहे, टेम्पो जी ॼाण जेका थींदी आहे, उहा सॼी महिनत मुंहिंजी थियल आहे। अच्छा, कीअं था सम्झो नीलम, मतिलबु कीअं? तमामु सुठो हिकिड़ो माना उनजो अंदाज़ आहे। अच्छा, उन में हिकिड़ी मां ॻाल्हि नोट कई त जेका उनखे ॻाल्हि तव्हां कंदव न त उन ॻाल्हि ते गौर कंदी आहे। सही। इहो माना उनजो मां माना ॾिठुमि, माना उनजो शौक़ु आहे वॾो। सही। हिकिड़ी माना उनखे पॉइंट सम्झाए, मां चयो बाबा हे स्केल आहे, हिते ॻाइणो आहे तोखे, हितां हीअं न आहे वञिणो। सही। इहो बेसुरो थी वेंदो, माना सही। इती बि लेवल ते ॻाइणो आहे, सही। जिते सुर हुजे उन सुर खां माना आउट न आहे थियणो। अलाह जे हुकुम सां उन ई सुर ते ॻाए थी, सा बाजे ते रखी करे सारेगम सेखारियोमांसि, सरगम उनखे माना प्रॉपर तरीक़े सां अचे थो। हलो ज़बरदस्त, माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। ऑल द बेस्ट नीलम। ऐं मतिलबु ॾाढो सुठो लॻो ऐं ख़बर पई जॾहिं त तव्हां सॉन्ग बि स्टार्ट कया आहिनि, सिंगिंग बि कयो था। त मां चवां थी त अॼुकल्ह जेको बि न्यू टैलेंट अचे थो, स्पेशली जेके एक्ट्रेसिस आहिनि, जेकॾहिं सिंगिंग फील्ड में वञनि थियूं, त मुंहिंजी बसि इहा ई गुज़ारिश हूंदी आहे त तव्हां प्रॉपर सिखी करे अचो। त ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हां प्रॉपर सिखो बि पिया, त ॾाढो सुठो आहे। इंशाल्लाह अॻिते बि कामयाबी तव्हांखे मिलंदी। वक़्तु ब्रेक जो व्यूअर्स, जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं माशाल्लाह सां जेको आहे यासिर असां सां गॾु आहिनि, ज़बरदस्त ज़बरदस्त सॉन्ग्स असांखे ॿुधाए रहिया आहिनि। डॉक्टर साहब बि आहिनि। डायबिटीज़ जे हवाले सां खोड़ सारी ॻाल्हियूं करे छॾियूं, पर अॼुकल्ह जे दौर में जेके इशूज़ आहिनि, स्पेशली फीमेल्स जा जेके इशूज़ आहिनि, जीअं फेशियल हेयर्स हिकिड़ी पंहिंजी जाइ ते शइ आहे, उनखे असां वैक्स कराए छॾींदा आहियूं या थ्रेड कराए छॾींदा आहियूं, या अॼुकल्ह जीअं लेज़र अची वियो आहे, लेज़र कराए छॾींदा आहियूं, फेशियल हेयर्स असां ख़तमु कराए छॾींदा आहियूं। अक्सर करे छोकिरियुनि जो इहो बि मसइलो हूंदो आहे त उन्हनि खे ॾाढी निकिरंदी आहे, मतिलबु चिन ते वार ईंदा आहिनि, या चिन खां हेठि हिते गले ते वार निकिरंदा आहिनि, या कुझु खे जेको आहे गिटनि ते हिते मथे वार निकिरंदा आहिनि। उहे बि अहिड़ा वार हूंदा आहिनि जेके हार्ड वार हूंदा आहिनि, जेको थ्रेड कराइबो आहे त समटाइम्स उन में रत निकिरी ईंदी आहे, या वैक्स कराइबो आहे त वरी सां बि उन्हनि जा प्रॉब्लम्स ख़तमु न थींदा आहिनि। हर 10 ॾींहं 15 ॾींहं जेको आहे उन्हनि खे सलून जी शक्ल ॾिसणी पवंदी आहे, ऐं ट्रीटमेंट्स एॾियूं महांगियूं, लेज़र एॾा महांगा जो हर कोई अफोर्ड नथो करे सघे। सो डॉक्टर साहब खां मां इहो पुछणु चाहींदसि, छो त डॉक्टर साहब जेको आहे स्किन स्पेशलिस्ट आहिनि, कॉस्मेटिक स्पेशलिस्ट आहिनि। सो अॼुकल्ह जेके इशूज़ इहे तमामु घणा थी विया आहिनि छोकिरियुनि जा, या वॾी एज जी फीमेल्स जा, उन्हनि खे बि वार निकिरंदा आहिनि, वाइट हेयर्स जेको चवंदा आहिनि, त लेज़र में बि ख़तमु नाहे थींदो। कारा वार त ख़तमु थी वेंदा आहिनि, पर वाइट हेयर जेको आहे लेज़र में बि ख़तमु नाहे थींदो। त इन जे हवाले सां पुछंदासीं डॉक्टर साहब, छा इशूज़ आहिनि इहे? ॾिसो, घुमंदे फिरंदे साॻी ॻाल्हि माना अची थी वञे त जेको आहे न मोटापो, ठीकु आहे न। हाणे जीअं तव्हां माना चयो त जेको लेडीज़ असांजो अचनि थी, चिन ते हेयर्स अचनि था, फेस ते, ओवरऑल बॉडी ते जेके असां हर्सुटिज़म चवंदा आहियूं, ठीकु आहे न। जेके बि मतिलबु ओबीस क़िस्म जूं फीमेल्स आहिनि, मोटापो आहे, या जिन खे PCOS आहे न, माना पॉलीसिस्टिक ओवरियन सिंड्रोम, ठीकु आहे न, त उन्हनि पेशेंट्स खे, उन्हनि मतिलबु फीमेल्स खे वार इहे जेको आहे न ॾाढा ईंदा, या उनजी महिवारी में डिस्टर्बेंस आहे, त उन्हनि पेशेंट्स में जेको आहे न वारनि जो अचणु माना ॾाढो कॉमन आहे।
पहिरियों त मां तव्हांखे थोरो मोटापे जे हवाले सां जेको ट्रीटमेंट मॉडलिटीज़ ॿुधायां। अॻे त इहो हूंदो न भाउ तव्हां एक्सरसाइज कयो, जिम वञो त तव्हांजो माना वज़न घटायो, पर अॼुकल्ह हाणे इंजेक्शन्स अची विया आहिनि मार्केट में। तव्हां इंजेक्शन्स लॻायो माना डेली बेसिस ते, जंहिंखे असां माना छो जिते असां मेडिकली नालो दवा जो नथा वठी सघूं, पर फार्मूलो तव्हांखे ॿुधाए GLP-1 ग्रुप अची वियो आहे हिते जेको आहे मार्केट में, रिसर्च प्रोडक्ट आहे न। माना ईअं सम्झो त मेराकेल लाइ हिकिड़ो मौजूज़े वाली इंजेक्शन तव्हां चओ, तव्हां मोटे पेशेंट्स खे तव्हां उहे लॻायो, ठीकु आहे, उनजो वज़न जेको आहे न तक़रीबन 3 महीने जे अंदरि 8-10 kg आराम सां माना जेको आहे न रिड्यूस थी वञे थो। हा ठीकु आहे। असल लाइपो जंहिंखे चवनि था, Sorry? लाइपो डिफरेंट आहे। उहो वरी जेको आहे न प्रोसीजर्स आहिनि, माना उहो अच्छा लाइपोसक्शन थी वियो Okay, या टमी okay. कट जेको थी वियो या गैस्ट्रिक स्लीव तव्हां हुनखे चओ, ठीकु आहे न, उहो माना फैट माना चर्बी हुनखे माना कढणु कढी थो वठे पियो ही हिन जे इंजेक्शन्स injection आहिनि। तव्हां through, सही। सबकुटिनियस जीअं इंसुलिन जी इंजेक्शन लॻंदी आहे न पेट में, अहिड़े तरीक़े सां ही इंजेक्शन आहे, डेली तव्हां लॻायो, तव्हां वज़न सिर्फ़ु वज़न घटि करण जी इंजेक्शन आहे। ओ इन ते बि ॻाल्हायूं था डॉक्टर साहब। ते कॉल वठी वेठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई मुंहिंजे ख़्याल सां। त असांखे ॿीहर कॉल। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहा इंजेक्शन हणिजे थी त उहा इंजेक्शन डेंजरस कोन्हे का? न न बिल्कुलु डेंजरस न आहे। जीअं इंसुलिन आहे न, माण्हुनि जे ज़हन में इहो हूंदो आहे त भई इंसुलिन लॻायो त ख़बर न अलाए छा थी वेंदो जेको आहे न, ठीकु आहे। हाणे साइंस एॾी तरक़ी कई आहे माना जेको आहे न, इन्हनि शयुनि खे हाणे कोई बि नथो ॾिसे त भई कोई साइड इफेक्ट, छो जी रिसर्च प्रोडक्ट्स आहिनि, इहे मार्केट में ईअं ईंदियूं न आहिनि जेसीं ताईं हुनजी माना ट्रायल्स न थियनि जेको आहे न। डॉक्टर साहब ख़ुदा न ख़वास्ता कोई साइड इफेक्ट थी वञे, कुझु बि थी सघे थो। देखो प्रिकॉशंस इहे त पहिरियों माना टेस्टूं कराईंदा आहियूं असां न। सही। जीअं कंहिं में हाणे थायराइड जो इशू आहे, ठीकु आहे न, कंहिं बि पेशेंट खे थायराइड जो इशू आहे त उहा इंजेक्शन असां हुनखे नथा लॻाए सघूं, अच्छा, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं कंहिंखे पेनक्रियाटाइटिस लबे जो इन्फेक्शन कॾहिं रहियो आहे या इवन हुनजी फैमिली में बि रहियो आहे त उन पेशेंट्स खे बि असां इहा इंजेक्शन नथा लॻाए सघूं न। उहो माना पेशेंट ऐं डॉक्टर जे विच में डिस्कशन हूंदी आहे, कन्वर्सेशन हूंदी आहे, सॼी हिस्ट्री वठंदा आहियूं असां, तॾहिं असां माना ॾिसंदा आहियूं त भई फिट आहे त उन पेशेंट्स खे असां माना इंजेक्शन लॻाईंदा आहियूं। त हर पेशेंट्स माना दे आर ऑल पेशेंट्स आर नॉट कैंडिडेट फॉर दिस इंजेक्शन। अच्छा, गुड। मतिलबु इहा सुठी ॻाल्हि आहे त अगर पहिरियां टेस्ट वग़ैरह थियनि था, डिस्कशन थिए थी, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके शौक़ में बि अची हणाईंदा आहिनि। हाँ न पर असां ईअं न लॻाईंदा आहियूं त भई तव्हां हिस्ट्री वठंदा आहियूं न, छो जो हर शइ जा इवन तव्हां सिंपल काई बि ड्रग वठंदा आहियो न, साइड इफेक्ट्स त उनजा बि आहिनि न, ठीकु आहे न। माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि थोरो पाणी पीअंदा आहिनि, ज़हनी साज़ चवंदा भई मूंखे पाणी पीअण जे करे जेको साइड इफेक्ट थी आहे, ठीकु आहे। त साइड इफेक्ट्स वहे मज़ो त वरी पोइ कंहिंखे तव्हांखे ख़बर अथव त कोई ट्रीटमेंट ई न आहे, ठीकु आहे। पर माना असां हुनजा पूरा माना टेस्ट कराईंदा आहियूं ऐं जॾहिं ॾिसंदा आहियूं त फिट आहे त पोइ हुनखे रिकमेंड कंदा आहियूं। ही मतिलबु फेशियल हेयर्स जेके अॼुकल्ह रिमूव कराइनि था लेज़र जे थ्रू, जी जी, त इहे केतिरे अरसे ताईं मतिलबु ख़तमु थी वेंदा आहिनि? ॾिसो पहिरियों त ट्रीट द कॉज, छो थी विया आहिनि वार छो आया आहिनि। जेकॾहिं कोई बि पेशेंट हिस्ट्री ॾिए थो त भई मुंहिंजो PCOS आहे न, फर्स्ट ट्रीट द PCOS, ठीकु आहे। ठीकु आहे। उन खां अलावा मोटापो आहे, तव्हां पंहिंजो मोटापो घटि कयो। प्री डायबिटीज़ आहे, प्री डायबिटीज़ ते पंहिंजो फोकस कयो। जब उन खां बावजूद बि माना पैरेलल पोइ तव्हां हुनखे माना लेज़र घटि में घटि बि 10 खां 15 सेशन असां लेज़र जा जेको आहे न कंदा आहियूं पेशेंट्स खे। पर डॉक्टर साहब जीअं अगरि कंहिंखे कोई प्रॉब्लम आहे, उनजो प्रॉब्लम सम्झ में अचे थो, असां उनखे ट्रीट बि करे वरितो, सही आहे। पर अॼुकल्ह जीअं छोकिरियूं शौक़ में अची कराइनि थियूं लेज़र, भले वार हुजनि न हुजनि, तॾहिं बि अची लेज़र्स कराइनि थियूं। स्किन प्रॉब्लम्स बि उन्हनि में थी था वञनि, समटाइम्स उनखे स्किन टैग्स थी था वञनि, स्किन इरिटेट करणु शुरू करे थी छॾे, रेडनेस थी वञे, या त वरी जेको आहे पिगमेंटेशन थी वञे, उन हवाले सां छा चवंदा? ॾिसो पिगमेंटेशन जो जेको आहे न माना PCOS सां कोई न आहे, माना या मोटापे सां न आहे। PCOS त हिकिड़ी पिगमेंटेशन जेको आहे न माना असांजे बॉडी जे अंदरि मेलेनिन हूंदी आहे, हिकिड़ो सब्सटेंस हूंदो आहे जेको असांजे स्किन जे माना पिगमेंटेशन में इन्वॉल्वमेंट हूंदी आहे हुनजी, ठीकु आहे न। त टैग्स जेके आहिनि, टैग्स जो तव्हां लेज़र सां रिमूव करे सघो था, कोई साइड इफेक्ट्स न आहे। अॼुकल्ह माना प्लाज़्मा पेन आहे, उन सां रिमूव करे सघो था। वायरल वॉट्स आहिनि, सही आहे न, उन सां बि करे सघो था। रहियो मसइलो जेको आहे न अची करे शौक़िया लेज़र कराइणु, उहो नुक़सानदेह आहे न। जॾहिं काई हेयर्स ई न आहिनि त ज़रूरत कहिड़ी पई आहे जो तव्हां अची करे लेज़र करायो न जेको आहे न। माना एक्चुअली लेज़र जेको हूंदो न, माना ईअं न त की लेज़र लॻायो त उन वक़्तु वार गुम थी वञनि, उनजी जेकी ग्रोथ आहे न उनखे माना रोकींदो आहे। हा, रोके। सपोज़ कयो त तव्हांजा हेयर्स माना जेकॾहिं माना महीने जे अंदरि अची था वञनि, लेज़र करण सां पोइ थी सघे थो 3 महीने खां बाद में अचनि, ईंदासीं ईअं न, जेसीं तव्हां कास्ट ट्रीट न कंदव। सबबु उनजो माना कारण छाजे करे थिए थो पियो,
उनखे तव्हां ख़तमु कंदव पोइ तव्हांखे लेज़र बि इफेक्टिव आहे, न त लेज़र बि इफेक्टिव न न आहे। त उनजो को फ़ाइदो ई कोन्हे, कोई पैसा पैसा ज़्यादा ख़र्च आहिनि। करणा आहिनि, सही सही आहे न, ठीकु आहे, ज़बरदस्त डॉक्टर साहब सां ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। यासिर बि हिते हिन सां गॾु हींअर जेको तव्हां गानो असांखे ॿुधाइण वारा आहियो उहो तव्हांजी पसंदि आहे। मुंहिंजो बि फेवरेट आहे ऐं मुंहिंजे बाबा खे ॾाढो पसंदि हूंदो हुयो। बाबा खे बि डेडिकेट आहे। बाबा हिन बाबा खे दुनिया में ई कोन्हे, दुनिया में न आहे त बाबा खे ईअं ई डेडिकेट करे छॾींदासीं। हा, बिल्कुलु। उनजी छो त इहो यादि बाबा में। इहो जेको गानो जेको आहे न, बाबा अम्मी खे चवंदो हुयो, अम्मी खे चिड़ाईंदो हुयो, अम्मी खे वाह, वाह, तंग वाह। कंदो हुयो हिन गाने ते। गानो बि अहिड़ो आहे न, गानो सभु बि कम अहिड़ो दुनिया आहे। जा मूंखां विसरी वञनि था, जॾहिं पाराए थो हार तूं बाहुनि जा। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सब गम दुनिया जा मूंखां विसरी वञनि था, जॾहिं पराई थो हार तूं बाहुनि जा, जॾहिं पराई थो हार तूं बाहुनि जा। मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मिठा ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो। सभु कम दुनिया जा मूंखां विसरी वञनि था, जॾहिं पराए थो हार तूं बाहुनि जा, जॾहिं पराए थो हार तूं बाहुनि जा। मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मिठा ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मिठा ॾाढो तूं वणे थो। अहिड़ो तुंहिंजे प्यार जो असर थी वञे थो, वक़्तु ते अॼु रुकिजी वञे थो। हा, अहिड़ो तुंहिंजे प्यार जो असर थी वञे थो, वक़्तु ते अॼु रुकिजी वञे थो। अरे मान पूरा थींदे ॾिसां थो मां पंहिंजा, जॾहिं पराए थो हार तूं बाहुनि जा, जॾहिं पराए थो हार तूं बाहुनि जा। मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मिठा ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मन ॾाढो तूं वणे थो, मूंखे जान जान चए थो मिठा ॾाढो तूं वणे थो। स्पेशल डेडिकेट किरण खे ऐं अम्मा खे डेडिकेट आहे। मूं ते वही त जायो कंदो शक तूं आई, मुंहिंजे वार वार जो मिठड़ा मालिक तूं आहीं। मूं ते वही त जायो कंदो शक तूं आई, मुंहिंजे बार बार जो मिठड़ा माल
मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो मुखे जान जान चई थो मन ॾाढो तूं वणे थो मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो सब गम दुनिया जा मूंखां विसरी वञ था जॾहिं पाराए थो हार तूं बाबा जा जॾहिं पाराए थो हार तूं बाबा जा मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो मुखे जान जान चई थो मिठा ॾाढो तूं वणे थो वाह जी वाह, माशाल्लाह वाह, यासर भाई। माशाल्लाह, ज़बरदस्त थैंक यू song। थैंक यू सो ऐं मच माशाल्लाह शमन मिराली साहब जो ज़बरदस्त बेहतरीन सॉन्ग song। आहे उन्हनि जी सॼे करियर में जेके बि उन्हनि जा गाना रहिया आहिनि सभु बहितरीन आहिनि पर स्पेशली ही वारो जेको मेलोडियस सॉन्ग आहे तमामु ॾाढो प्यारो गानो आहे ऐं उहो जेको वक़्तु हुयो न जेको उरूज हुयो गाननि जो अल्लाह बस इहो इन टाइम अलाए काथे ई दुनिया वाकई उहो हाणे वक़्तु दुनिया वापसि सूर नथो ॾेई अचे। छॾिया आहिनि। सूर पंहिंजी जाइ ते सूर हर कंहिंजी दुनिया इहो ज़िंदगी में आहिनि अलाह साईं उहे सूर सभिनीनि जी ज़िंदगियुनि मां ख़तमु ख़तमु करे करे अलाह परेशानियूं ख़तमु करे आमीन, असांजी आमीन। इहा ई दुआ आहे पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त उहे जेके मेलोडीज़ उहे जेका शाइरी उहे जेके शयूं जेके उन टाइम थींदियूं न हाणे उहे शयूं कोन्हनि के अॼुकल्ह तव्हांखे उहा शइ मिलंदी जेका माना आम अल्फाज़ हीअ आम अल्फाज़ न आहिनि सभु गम दुनिया जा मूंखां विसरी वञनि था पोइ उन जे गम में उन जे नसीब में जाॾे राग खे छिकींदो अॻे शाइरी ईअं हूंदी जाॾे कलाम खे छिकींदो ओॾे वेंदो हाणे सिर्फ़ु डायरेक्ट आहे जवाबु सही ॻाल्हि आहे हाणे डायरेक्ट डायलिंग आहे न उन उन अॻे छा हूंदो न इनडायरेक्ट वे में प्रपोज़ कयो वेंदो हुयो इनडायरेक्ट वे में जेको आहे रोमांस कयो वेंदो हुयो अॼुकल्ह सभु कुझु डायरेक्ट डायलिंग आहे सो हलो इहो दौर बि सुठो आहे पर जेको पहिरियां वारो जेको दौरु आहे उहो अञा वधीक सुठो हुयो सो डॉक्टर साहब जीअं ट्रीटमेंट्स वग़ैरह थियनि जी, थियूं जी। ऐं अॼुकल्ह हिकिड़ी ॿी ट्रीटमेंट आई आहे त परमानेंट लिप कलर ट्रीटमेंट जेका थिए थी जी, जी। उहा केतिरी ख़तरनाक थी सघे थी ॾिसो अॼुकल्ह माना जेको परमानेंट लिप कलर या इवन अहिड़ा पेशेंट जिन खे विटलाइगो आहे न माना बर्ड्स आहे जीअं सिंधीअ में इलाही माण्हू खे चिटरी सां मिक्स कंदा आहिनि पर एक्चुअली चिटरी ॿी शइ आहे बर्ड्स या विटलाइगो ॿी शइ आहे न त असां कलर्स कंदा आहियूं परमानेंट लिप कलर्स माना जेको आहे न 3 सेशन करणा पवंदा आहिनि महीने जे अंदरि उहो जेको आहे न 1 साल लाइ तव्हां कोई पिंक कलर कराइणु चाहियो या रेड कलर कराइणु चाहियो ठीकु आहे न उहे बि असां पहिरियों टेस्ट कंदा आहियूं पेशेंट जे हवाले सां जेकॾहिं कोई एलर्जिक रिएक्शन थिए थो पियो त उनखे असां न यूज़ कराईंदा आहियूं इवन माना बर्ड्स वारो कलर जेको हूंदो आहे न जीअं स्किन जहिड़ो कलर थी वञे उहो बि 1 साल जे लाइ वरी असांखे माना रिपीट कराइणो पवंदो आहे डॉक्टर साहब जेके कलर्स जेके यूज़ कयो था तव्हां जीअं अगरि कंहिंखे पिंक कराइणो आहे रेड या ऑरेंज या कोई बि XYZ त छा इहे कलर्स लिप कलर्स ई हूंदा आहिनि या कोई जीअं ॿिया कलर्स थी विया न न न artificial ही colours? स्पेशली जेकी कलर्स हूंदा आहिनि न इहे ऑथेंटिक हूंदा आहिनि ठीकु आहे उन खां अलावा जेके हूंदा हा, आहिनि हलाल कलर्स जंहिंखे चइजे उहे आहिनि हा हिन जे अंदरि कोई जेलेटिन टाइप इन क़िस्म जी काई बि शइ न हूंदी आहे उहे FDA अप्रूव्ड हूंदा आहिनि ठीकु आहे न माना बाक़ाइदा हुनजी रिसर्च थियल हूंदी आहे तॾहिं असां हुनखे माना यूज़ करे ऐं पर कोई बि माण्हू जेकॾहिं इहा थेरेपी करे थो न त पहिरियों पंहिंजी हिस्ट्री ॿुधाए त भई डॉक्टर साहब मूंखे एलर्जिक रिएक्शन्स बि थींदा आहिनि कंहिं बि शइ खां इंजेक्शन लॻाईंदी आहियां या लॻाईंदो आहियां त मूंखे रिएक्शन थींदो आहे त पोइ उहे पेशेंट्स जेके आहे न इहे माना परमानेंट कलर्स वग़ैरह न पर कराइनि मां इहो बि ॾिठो आहे त मतिलबु ब्लश ऑन बि परमानेंट कराइनि थियूं जी, जी। ऐं लिप कलर बि परमानेंट कराइनि थियूं सो उहो नेचुरल फीलिंग त न ईंदी हूंदी हुन में न न नेचुरल बिल्कुलु ई नेचुरल मतिलबु मुंहिंजे हिसाब सां त बेटर देन नेचुरल डॉक्टर साहब तव्हां त कयो था न हिन जेके न पर तव्हां चवंदव न न रियली एग्ज़ैक्टली मां तव्हांखे ॿुधायां थो न त उन खां नेचुरल खां बि माना सुठो हूंदा आहिनि लेकिन वरी बि आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त साइड इफेक्ट थी सघनि था थी सघनि हा था छो जो माण्हू इन पहिरीं इन ते बि ॻाल्हायूं था त कॉल वठी वठूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 जी अस्सलाम वालेकुम हेलो मुझे ख्याल से कॉल ड्रॉप थी वई आहे अच्छा
मतलब ख़ुदा न ख़्वास्ता अल्लाह न करे कंहिंजी फैमिली में का डेथ थी वञे या कुझु अहिड़ो सीन थी थो वञे त परमानेंट कलर्स खणी करे जेको आहे जिथे मेकअप जी ज़रूरत न आहे रोहिणो आहे त उते मतलब कलर्स खणी कीअं 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 वेंदी उहा छोकिरी मतलब या उहा फीमेल कीअं वेंदी? इहो हिकिड़ो इशू आहे। मतलब चवंदा त ही सोयम में आई आहे या तदफीन ते आई आहे त लिपस्टिक लगाया लिपस्टिक लगाया इहो जेको आहे न उनखे वरी थोरो सोचणु खपे या जेके उनजी फैमिली में इहा ख़बर आहे त भाई हिन परमानेंट कलर कराया आहिनि त उनखे माइंड न करणु खपे। उनखे ऑलरेडी ख़बर आहे छा हाणे उनखे ख़तमु त नथो करे सघे न, ठीकु आहे न, त उनखे अच्छा अगर कंहिंखे ख़तमु कराइणो हुजे त उहो कीअं थो कराए सघे? न फ़िलहाल जो कलर जेको आहे न उनजो माना उनजो असरु एतिरे ताईं हूंदो घटि में घटि 8 महीने खां वठी करे 10 महीने ताईं हलंदो आहे न। त उनखे जेको जेका इहा मस त आहे कोन कढी करे वापसि कढो जेको आहे त उनखे परमानेंट मीन्स परमानेंट न माना जेको आहे। अच्छा यानी 8-10 महीना जेको आहे छुटो माण्हू। हा जी हाणे ॾिसो न जी हाणे वाइटनिंग इंजेक्शन्स आहिनि अॼुकल्ह न, वाइटनिंग इंजेक्शन में चवंदा भाई परमानेंट थेरेपी न, परमानेंट न हूंदी आहे एक्चुअली, कुझु वक़्त जे लाइ। हा कुझु वक़्तु माना पर तव्हां हुनखे जेकॾहिं तव्हां बूस्ट कयो था न क्वार्टरली यानी महीने में 3 महीने खां बाद में तव्हां हिकिड़ो इंजेक्शन वरी मेंटेनेंस डोज ॾियो या हुन सां गॾु हुन जा जीअं असल में जेको ग्लूटाथायोन न जेको वाइटनिंग कंदो आहे न माण्हू चवंदा आहिनि त ड्रग आहे, एक्चुअली ड्रग न आहे इहा न, एंटी ऑक्सीडेंट आहे, सही आहे न, जेका असांजी बॉडी में ऑलरेडी माना मौजूदु आहे पर कंहिं में घटि आहे। जीअं असांजी एशियस माण्हू आहिनि न मेलेनिन ज़्यादा आहे, जीअं यूरोप में माण्हू आहिनि इलाही फेयर कलर जा आहिनि उनमें मेलेनिन घटि हूंदी आहे न, त हीअ उनखे मेलेनिन खे घटाए करे जेको फेयरनेस आहे न उहो साइड इफेक्ट आहे। हा पर जेको वाइटनिंग इंजेक्शन्स आहिनि न उनजो साइड इफेक्ट छा आहे जेको आहे फेयरनेस आहे। जेको लिवर जी असांजो जेको लिवर आहे पूरी बॉडी जी सफ़ाई ट्यूनिंग जेकी हूंदी आहे न लिवर कंदो आहे थ्रू ग्लूटाथायोन जेके इंजेक्शन्स असां लॻायूं था जेको आहे न। हाणे लिवर पंहिंजी कोटा खणी छॾी पूरी बॉडी खणी छॾी हाणे एक्सिस में जेको हूंदो उहो तव्हांजो माना फेयरनेस में कन्वर्ट थी वेंदो। सही त हाणे उॾहनि में बि फेयर थी सघे थो ऐं माना 20 में बि थी सघे थो। अहिड़ा बि पेशेंट आहिनि जिन खे 10 इंजेक्शन लॻाया कोई फ़ाइदो न थियो, अहिड़ा बि आहिनि जिनखे 3 लॻाया 5 लॻाया त उनखे फ़ाइदो थी वियो। सही कोई लिमिट न आहे का और न ई काई हिनजी का वारंटी हूंदी आहे त न भई 10 खां बाद असां फेयर थी सही ॻाल्हि आहे। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अलाए छा प्रॉब्लम थी वियो, आवाज़ ई कोन थो अचे, पहिरियां अचे पियो। हेलो 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 मुंहिंजे ख़्याल सां वरी कोई प्रॉब्लम थी वियो आहे। अभी ॿिया जेको बि हो तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। अच्छा जी, त ही वाइटनिंग इंजेक्शन्स जेके अॼुकल्ह लॻाइनि था इहो बि डेंजरस आहे? न मां तव्हांखे वरी ॿुधायां इहो डेंजरस न आहे एज़ कम्पेयर टू परमानेंट लिप इंजेक्शन्स जे लॻायूं था या फिलर्स लॻायूं था या बुटॉक्स लॻायूं था न, ठीकु आहे। वाइटनिंग इंजेक्शन इन करे डेंजरस न आहे त ड्रग न आहे। पर डॉक्टर साहब इलाही मतलब छोकिरियूं हूंदियूं आहिनि जेके लॻराए जेको आहे उन्हनि जी स्किन सफ़ा टिशू वांगुरु सनड़ी थी वेंदी आहे। न उहो कॾहिं बि अहिड़ो केस जेकॾहिं कोई ईअं क्लेम अचे करे त मां वाइटनिंग इंजेक्शन लॻारायां त मुंहिंजी स्किन जो न बिकम टिशू पेपर लाइक टिशू पेपर उनजो माना उन हा माना जेकॾहिं तव्हां ॿिया खोड़ सारा प्रोसीजर्स करायो था पिया कंटिन्यू बेसिस ते, जीअं असां डर्मा पेन कंदा आहियूं न या मीज़ो फाउंडेशन कंदा आहियूं त असां क्लाइंट्स खे चवंदा आहियूं भई महीने के या 2 महीने के, इलाही क्लाइंट्स ईंदा आहिनि हफ़्ते 10 ॾींहं में अची वेंदी आहिनि त भई असांखे वरी जेको आहे न उन सां स्किन जेकी आहे तव्हांजी लाइ जेकॾहिं सेंसिटिव आहे त उहा डैमेज थी सघे थी पई। हाणे जीअं अॼुकल्ह गर्मियूं हलनि थियूं न, गर्मियुनि में तव्हां जेकॾहिं 15 ॾींहंनि में या महीने में जेको आहे न हिकु दफ़ो माना जेकॾहिं तव्हां डर्मा पेन करायो त डर्मा पेन हिकिड़ो प्रोसीजर आहे जेको माइक्रो नीडलिंग बि असां जेके चवंदा आहियूं तव्हां डेड स्किन हुन सां तव्हां रिमूव कराए सघो था पिया, ठीकु आहे। पर तव्हां जेकॾहिं वीकली बेसिस ते कराईंदा त पोइ जो न इट कैन कॉज डेंजर। अच्छा चलें, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां हिते आया ऐं तव्हां इलाही ज़बरदस्त असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं थैंक यू सो मच। यासिर तव्हां बि हिते आया, वेंदे तव्हांजा गानो ज़रूरु ॿुधंदासीं। बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हां ऐं बसि इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात थींदी। थैंक यू सो मच शोभी भाई फॉर लवली म्यूज़िक। ऐं डॉक्टर साहब कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज स्पेशली जेको न आउं पंहिंजी पब्लिक खे इहो ॾियणु चाहींदुमि ख़ासि तौर छो जो प्री डायबिटीज़ ऐं डायबिटीज़ जे हवाले सां मोटापे जे हवाले सां स्पेशली उन्हनि माइरनि खे मुंहिंजो मैसेज इहो आहे त माना जीअं पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न माना जंक फूड के रुझान माना ॾियारिजो न, स्कूल वञनि था कॉलेज वञनि था त टिफ़िन में जेको आहे न बर्गर वग़ैरह सभु इहे शयूं ॾियणी चाहिए। इन्हनि खां अवॉइड करे पंहिंजे ॿारनि खे कोशिशि करे माना सब्जियुनि ते ज़्यादा उहो रखनि,
ठीकु आहे न, त जीअं उन मोटापे जहिड़ी बीमारियुनि खां बची सघनि। मोटापे खां बची आहे त माना डायबिटीज़ खां बची आहे, डायबिटीज़ खां बची आहे, स्ट्रोक खां बची आहे, फालिज खां बची आहे, दिलि जी बीमारियुनि खां बची वेंदा। सो स्पेशली रिक्वेस्ट आहे पंहिंजनि माइरुनि खे, पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न स्कूल में ज़्यादातर माना ठीकु आहे हफ़्ते में हिकु दफ़ो हली वेंदो, मोस्टली सब्जियुनि ते जेको आहे न। थैंक यू डॉक्टर साहब, थैंक यू सो मच। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांजो शो एंजॉय कयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी यासिर। मरहूम मास्टर मंजू साहब जो खूबसूरत गीत आहे केटीएन ते हलंदो आहे हर जाइ परी हर महफ़िल में। सो नाज़रीन जेका रंगन भरी शाम खूबसूरत प्रोग्राम उन जे लाइ ना बोलिया तो खे का था ओ तो खे सारे सारे सजी रात रुनो हाँ याद करे। हर जाए पिरी हर महफिल में मुख तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुख तुझी कमी महसूस थी थे। तुझू या तू संभारे रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुख तुझी कमी महसूस थी थे। बिछड़ी वियो गुलशन सारो जीड़ी वियो। मूंखा आहे बिछड़ी वियो गुलशन सारो जीड़ी वियो। सा खुशबू रही नाहे गुल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुख तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुख तुझी कमी महसूस थी थे। सेवा तुझे चंद्र सितारा पिरी था लगन उदास नजारा पिरी। सेवा तुझे चंद्र सितारा पिरी था लगन उदास नजारा पिरी। न रहो मज़ो मुझी खिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस
थी थे तुझू याद संभारे रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी थे हर जाए पिरी